बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाण ई जल जलालुहू, पाण ई जान जमाल, पाण ई सूरत पिरीअ जी, पाण ई हुस्न कमाल, पाण ई पीर मुरीद थिए, पाण ई पाण ख़याल, सभु ई हाल मंझां ई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भली कार चवां थी। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे सुबुह मेहरान जे हिन अङण तां क़बूल पवे। दुआउनि सां प्रोग्राम जो स्टार्ट वठंदा आहियूं ऐं ॾींहुं जॾहिं हूअं बि रब जे नाले सां शुरू कंदा आहियूं त ॾींहुं ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो आहे। हर ॾींहुं हिकिड़ो नओं आगाज़ ऐं हर ॾींहं ते चलो ठीकु आहे, थी सघे थो त स्केजुअल हिकिड़ी सेम रूटीन में हलंदो हुजे, पर कुझु एक्टिविटीज़ अहिड़ियूं बि हूंदियूं जेके उन रूटीन खां थोरी चेंज हूंदियूं, त उते जेको आहे न माण्हू थोरो फ्रेश ज़रूरु थी वेंदो आहे। ऐं हिक ई रूटीन में हलण उते ई कमु ख़ूबसूरत अंदाज़ में करणु इहा ॾाढी हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। स्कूल्स अव्हां सभिनी खे ख़बर आहे त खुली चुका आहिनि ऐं स्कूल्स जॾहिं खुलनि था जून ऐं जुलाई खां पोइ, त पेरेंट्स त ॾाढो रिलैक्स हूंदा आहिनि त हाणे ॿार स्कूल जे हवाले आहिनि। इन ॻाल्हि खे ॾाढो ऑब्ज़र्व कयो वियो आहे, मुख़्तलिफ़ बहस मुबाहिसनि में इन ॻाल्हि खे ॾिठो वियो आहे, ॿुधंदी आहियां ऐं वाक़ई में महसूसु ईअं थींदो आहे त फ़ीस जॾहिं पे कई वेंदी आहे न, पोइ पेरेंट्स चवंदा आहिनि त हाणे ॿार माना सॼी ज़िमेदारी स्कूल जी आहे, ॿार स्कूल जी ज़िमेदारी बणिजी विया आहिनि ऐं पेरेंट्स जेको आहे सो उन तरीक़े सां उहो मैनेजमेंट सां बि एॾो अटैच न हूंदा आहिनि। त उहा ऑनरशिप जेका क्वालिटी आहे उनखे मज़बूत ज़रूरु बणाइणु घुरिजे। हा, पाण फ़ीसिस ज़रूरु ॾेई रहिया हूंदा आहियूं न स्कूल में, घर में जेकॾहिं ॿार पढ़ी रहिया आहिनि त पेरेंट्स फ़ीसिस पे करे रहिया हूंदा आहिनि। ॾाढियूं हेवी फ़ीसिस हूंदियूं आहिनि, अमाउंट ॾाढो घणो आहे हिन टाइम में। ॾिसिजे न, कंहिं बि स्कूल में तव्हां हलिया वञो ऐं प्राइवेट स्कूल्स जी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मां ॻाल्हि करियां पई गवर्नमेंट स्कूल में, त उन तरह फ़ीसिस हेवी फ़ीसिस जेको आहे न उहे पाण नथा पे करियूं। पर जॾहिं वरी तालीम जे मयार खे ॾिसंदा आहियूं या मॉडर्न दौर खे पाण ॾिसूं था, त हर माइट ज़रूरु चाहींदो आहे त असांजो ॿारु जेको आहे न सुठी खां सुठी तालीम हासिलु करे ऐं सुठे खां सुठे स्कूल में एडमिशन असां हुनखे वठी ॾियूं, त पोइ हुनजे पोयां फ़ीसिस त भरणियूं ई पवंदियूं आहिनि। पर पोइ बि ॿार ज़िमेदारी वालिदैन जी हुजनि था। ऐं हा, इहा ॻाल्हि बि बिल्कुलु ठीकु आहे त अव्हां जेकॾहिं सुठे तरीक़े सां चेक एंड बैलेंस रखो था, त पोइ स्कूल जी मैनेजमेंट बि अलर्ट हूंदी आहे त असांखे जेको आहे सो ॿार खे सुठे तरीक़े सां ॾिसणो आहे त किथे मैसेज न अची वञे, असांखे कॉल्स न अची वञनि, या जेके डायरीज़ आहिनि उन्हनि ते नोट न अची वञे, त मैनेजमेंट बि उन तरीक़े सां पोइ अलर्ट रहे थी। व्हाट्सएप ग्रुप्स मौजूदु रहनि था ऐं फेसबुक ग्रुप्स न पर पेजिस ठीकु आहे, उते एक्टिविटीज़ तव्हां ॿारनि जूं ॾिसो था ऐं व्हाट्सएप ग्रुप्स में तव्हांखे अपडेट कयो वेंदो आहे। पर थोरो कनेक्शन टीचर्स सां ऐं मैनेजमेंट सां हुजणु खपे, त जीअं रोज़ जी बुनियाद ते ॿार कहिड़े तरीक़े सां स्कूल में परफॉर्म करे रहियो आहे, त ख़बर माइटनि खे ज़रूरु हुजणु खपे। उस्ताद बि होपफुली उमेदु इहा ई रखूं था त तव्हां ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में 2 महीननि जूं इहे मोकलूं गुज़ारियूं हूंदियूं ऐं उनखां पोइ अव्हां जॾहिं स्कूल वञो था त पुरजोश ऐं पुर एतमाद ऐं हिकिड़े सुठे प्लान सां त ॿारनि खे सुठे तरीक़े सां पढ़ाइणो आहे, छो त इहो तव्हांजो कमु आहे, तव्हांजो फ़र्ज़ु आहे। ईअं बि पाण ॾिसंदा आहियूं त जिथे जिथे उस्ताद सुठी महिनत कनि था ऐं ॿार खे हिकिड़ो सुठे तरीक़े सां वक़्तु ॾियनि था, ध्यानु ॾियनि था, त उहे उस्ताद हमेशह ई यादि रहंदा आहिनि। मां रोज़ जी बुनियाद ते इंटरव्यू कंडक्ट कंदी आहियां ऐं कॾहिं कॾहिं इन तरह जो बि वेल एक्सपीरियंस्ड माण्हुनि खां सुवाल पुछंदी आहियां त को उस्ताद यादि आहे, त नंढपण जे उस्ताद जो अक्सर असांजा जेको आहे न एक्सपीरियंस्ड माण्हू ज़िक्र कंदा आहिनि, त नंढपण जो उहो उस्ताद, प्राइमरी जो उस्ताद असांखे यादि आहे। सो उस्ताद ईअं ई यादि रहिजी वेंदा आहिनि जेकॾहिं उस्ताद सुठा आहिनि। त उस्ताद बादशाह त न हूंदो आहे, पर बादशाह बणाए छॾींदो आहे। इहा लाइन मूंखे ॾाढी सुठी लॻंदी आहे, मुंहिंजी फेवरेट लाइन चई सघो था त इहा ज़रूरु आहे। नाज़रीन, मौसम जी ज़रूरु ॻाल्हि कंदसि। मौसम जेको आहे सो पाण ॾिसूं पिया, जेकॾहिं जनूबी पंजाब जी ॻाल्हि करियूं, असां KPK जी ॻाल्हि करियूं, नॉर्दर्न एरियाज़ जी स्पेशली नॉर्दर्न एरियाज़ जी ॻाल्हि करियूं, छो त जनूबी पंजाब या अपर सिंध वारा जेके पासा आहिनि तमामु घणा गरम थियनि था, त हीउ जेको मॉनसून जो मौसम हूंदो आहे, सावणीअ जो जेका मुंद थिए थी, इन में थधा ॾींहं थी वेंदा आहिनि। जेके असांजी नॉर्दर्न एरियाज़ आहिनि, मींहुं वसे पियो ऐं मौसम तमामु घणी सुठी आहे ऐं हुनजो असरु वरी असां जहिड़नि इलाइक़नि ते बि थींदो आहे, त असांखे वरी जुड़ाली थोरी मुंद नसीबु थींदी आहे। टेम्परेचर 31, 32, 31 ॿुधायो वञे पियो, त इन तरह रहंदो, हल्की बूंदा बांदी
ऐं थधी हल्की मौसम इन तरीक़े सां रहंदी ऐं इन मौसम खे पाण जेको आहे सुठे तरीक़े सां इंजॉय बि कंदा आहियूं छो त घणी गर्मी हूंदी आहे, उन खां पोइ वरी सावणीअ जी जेका मुंद हूंदी आहे पाण सभिनीनि खे सुठी लॻंदी आहे। अच्छा, उन खां अलावा अॼु जे प्रोग्राम में आर्ट ते ॻाल्हि कंदासीं ऐं AI ते बि ॻाल्हि कंदासीं छो त पाण ॼाणूं था त हीउ वक़्तु जेको आहे सो AI जो आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी हीअ हाणे दुनिया बणिजंदी वञे पई। पहिरीं जे टाइम में स्टूडेंट्स जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त ॾाढो हार्ड टास्क हूंदो हो त अव्हांखे जेकॾहिं का असाइनमेंट मिले थी त उन ते पाण महिनत करणी पवंदी हुई, पर हाणे डिफरेंट एप्स आहिनि, तव्हां AI जे थ्रू हेल्प वठंदा आहियो ऐं इवन असां बि मतिलबु का शइ सम्झ में न ईंदी आहे त AI खां हेल्प वठंदा आहियूं ऐं सुठे तरीक़े सां उहा शइ पोइ सम्झ में बि अची वेंदी आहे। आसानियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे थियूं आहिनि, पर छा थोरी कुझु मतिलबु चैलेंजिस बि आहिनि या उनजो जेको हिकिड़ो मुस्बत पासो हूंदो आहे त ॿियो पासो जेको आहे उन ते बि ज़रूरत जे प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। प्रोग्राम जी तरफ़ नाज़रीन अॻियां वधूं था। आयल जेको मुअज़्ज़िज़ महिमान प्रोग्राम में मुंहिंजे ॾाढो मौजूदु आहे, नासिर बुनैरी साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। पाण ॾाढा सुठा एक्टर आहिनि, पाण ॾाढा सुठे अंदाज़ में उन्हनि खे असां परफॉर्म कंदे ॾिठो आहे। स्टेज जा ॾाढा सुठा पाण आर्टिस्ट आहिनि ऐं हमेशह उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि जे कम में रिधल ॾिठो आहे, हमेशह उन्हनि जे कम सां उन्हनि जी सचाई ॾिठी आहे, दिलि जी गहराई सां। मां तव्हांखे भली कार चवां थी। नासिर साहब कीअं आहियो, ठीकु आहियो? वालेकुम अस्सलाम ताहिरा, तव्हां ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो कमकार तमामु कीअं हले? कमकार त सही पियो हले। सभिनि खां पहिरीं त सॼी सत खे महरान TV खे सालगिरह मुबारक हुजे। जी, थैंक यू। 18 साल थी विया माशाअल्लाह। ऐं तव्हांखे मुबारक हुजनि छो त तव्हां बि हिसो ई रहिया आहियो महरान टेलीविज़न जो। मूंखे ईअं पियो लॻे त जॾहिं महरान TV स्टार्ट थी ऐं अॼु माशाअल्लाह 18 साल गुज़री चुका आहिनि त असां आयासीं, ॾाढा ख़ुशि पिया थियूं त असां हैदराबाद में चैनल खुलियो आहे ऐं मोराई साहब खे अलाह पाक हयाती ॾिए त हैदराबाद जे फनकारनि जो वॾो हिकिड़ो मुतालबो हुयो त कराची असांखां परे महरान खुली त 18 साल थी विया, ख़बर ई कोन पई। उहो चवनि था न त गानो आहे हिकिड़ो सिंधी जो तमामु सुठो त ही हसी ज़िंदगी गुज़री वई, ख्वाब हो या हवा का ख़बर ही न पई। ख़बर ई कोन पई त 18 साल कीअं गुज़री विया, का ख़बर न पई। अच्छा नाज़रीन, हिकिड़ी इम्पॉर्टेंट न्यूज़ बि पाण चई सघूं था ऐं हमेशह जेको आहे सो जॾहिं बि उर्स मुबारक जो ॿुधूं था, लतीफ़ सरकार जो उर्स जो त पाण ख़ुशि बि थींदा आहियूं। सो ॿुधाईंदी हलंदसि त 14, 15 ऐं 16 सफ़र ते जेको आहे सो लतीफ़ सरकार जो उर्स आहे। 282 उर्स मुबारक आहे ऐं जेकॾहिं पाण अंग्रेज़ी तारीख़ूं ॾिसूं था त उहे वञी थियनि थियूं 9, 10 ऐं 11 ऑगस्ट 2025। सो असांजूं बि तयारियूं आहिनि इनशाअल्लाह। हिन सेट ते बि तव्हां सां गॾु जेको आहे सो उर्स मुबारक के सुहिणे अंदाज़ में, हिकिड़े ख़ूबसूरत अंदाज़ में प्रोग्राम खे सजाईंदासीं, अव्हां ताईं पहुचाईंदासीं। ऐं हमेशह ई मुर्तज़ा मजबूर साहब जी कोशिशि रहंदी आहे त ख़ूबसूरत अंदाज़ में उर्स मुबारक जा प्रोग्राम्स अव्हां ताईं पहुचायूं। उहे 2 ॾींहंनि जा प्रोग्राम्स थियनि था या 3 ॾींहंनि जा प्रोग्राम्स, छो त सैटरडे ऐं संडे विच में ईंदो आहे। पोइ रामू राधा जेको प्रोग्राम नशर थींदो आहे जंहिंमें पाण मुर्तज़ा मजबूर साहब मौजूदु हूंदा आहिनि। ॾाढे सुठे पाण ॾाढा सुठा हिकिड़ा एक्टर बि आहिनि त पोइ तव्हां सां उन फॉर्म में बि उर्स मुबारक जूं ॻाल्हियूं ज़रूरु कयूं वेंदियूं आहिनि। ऐं मुर्तज़ा मजबूर साहब जी इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदसि त उन्हनि जी हिकिड़ी उनसियत ज़रूरु आहे ऐं उन्हनि जो हिकिड़ो इश्क़ आहे लतीफ़ सरकार सां, लतीफ़ सरकार जे साले सां, उन्हनि 30 सुरनि सां। सो इनशाअल्लाह प्रोग्राम्स अव्हां ताईं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पहुचाइण जी कोशिशि कंदासीं। अच्छा नासिर बुनैरी साहब, उहो टाइम यादि आहे जीअं तव्हां ज़िक्र कयो त हीअ असीं ज़िंदगी कीअं गुज़री वई, ख्वाब हो या हवा का ख़बर ई न पई। त स्टार्ट जॾहिं महरान टेलीविज़न जो हुयो त कीअं माहौल हुयो, केतिरा वर्कर्स हुया, कीअं स्टार्ट वठिजो? मां इहो चवंदुमि त ॾाढो सुठो। मक़सदु त ज़ाहिर का नई शइ ईंदी आहे, को नओं इदारो ईंदो आहे त हुन में हर शइ चेंज हूंदी आहे। जॾहिं हली हली कुझु तजुर्बा थींदा आहिनि त पोइ मेच्योर थींदो आहे। त हाणे माशाअल्लाह मां सम्झां थो त जॾहिं खां मुर्तज़ा मजबूर आहे त तमामु सुठो बहितरीनु तरीक़े सां इदारो हले पियो ऐं
आर्टिस्टनि खे मौक़ा बि मिलनि पिया। उन ज़माने में त ज़ाहिर तजुर्बा हुआ त 2 महीना 3 महीना 4 महीना हिकिड़ो प्रोग्राम मैनेजर आहे, पोइ को ॿियो अची वियो, ईअं चेंजिंग थियनि पियूं। ऐं हाणे माशाल्लाह मैच्योर थियो इदारो। 18 साल अगरि ॿार पैदा थींदा 18 सालनि जो जवान थी वेंदो ॿार। हा त माशाल्लाह हाणे मैच्योर थी वियो आहे महिरान। ऐं असांखे ख़ुशी आहे त असां बि इन घर जा भाती आहियूं, इन घर जो हिसो आहियूं। ऐं जॾहिं बि का अहिड़ो मौक़ो ईंदो आहे त असांखे ज़रूरु अचिणो पवंदो आहे ऐं असां ईंदा आहियूं। ऐं ख़ुशी थींदी आहे जॾहिं हिन महफ़िल में वेहंदा आहियूं त तव्हां यकीन कयो असांखे हिकिड़ी दिली सुकून ईअं हा ठरी पवंदो आहे। इहे असां जज़्बात आहिनि महिरबानी टीवी जे लाइ। त मां त हिनखे पंहिंजो घर ई सम्झंदो आहियां। ऐं तव्हांखे त ख़बर आहे जेकी नवां ॾिसंदड़ आहिनि असांखां ॾिसनि था त मां बेसिक सिंधी न आहियां, मुंहिंजी ॿोली जेकी आहे उहा पछतो आहे। बुनेर स्वाद त मशहूरु आहे तमामु, पर बुनेर बि हुन सां गॾोगॾु बिल्कुलु लॻियल आहिनि पाण में। त मां बुनेर जो रहवासी आहियां, पर पाकिस्तान ठहण खां पहिरीं असांजा वॾा लॾे आया सिंध ऐं असां हिते ई ॼायासीं, हिते वॾा थिया। त मां त सम्झां थो त हीअ असांजो जनम बूटी आहे हैदराबाद। ऐं जॾहिं असांखे इहे थधी हवाऊं लॻंदियूं आहिनि न, तव्हां यकीन कयो त माण्हू असांजे जेके इलाइक़ा आहिनि माण्हू वेंदा आहिनि घुमण जे लाइ। नादर एरिया जेके आहिनि ख़ूबसूरत, चारे पासे तव्हांखे सब्ज़ा ई सब्ज़ा नज़र ईंदो, सावक ई सावक हूंदी। पोइ जबलनि मां चश्मा वहनि था, उहो पाणी माण्हू पीए थो त जीअं ताक़त जेका टॉनिक था पी थी, मतिलबु उहो जड़ी बूटियुनि वारी उहो उन्हनि मां वहंदो जेको पाणी अचे थो, जॾहिं माण्हू पीए थो इम्यूनिटी सिस्टम हिकिड़ो रिन्यू थिए थो। बिल्कुलु। त हुननि इलाइक़नि सां मुंहिंजो तालुक़ु आहे। पर जॾहिं असां वेंदा आहियूं उते घुमणु ऐं महीनो 2 महीनो उते रहंदा आहियूं त पोइ असांखे इहा सिक लॻंदी आहे त भई हैदराबाद कॾहिं पहुचंदासीं। जॾहिं सिंध में घिरंदा आहियूं तव्हां यकीन कयो मूंखे दिली सुकून थींदी आहे, पंहिंजी धरती महसूसु थींदी आहे। अच्छा, बुनेर केतिरे टाइम खां पोइ वञणु थींदो आहे? छो त मुंहिंजी शादी बुनेर मां ई थियल आहे। त अगरि तमामु को बीमारी का न आहे, का अहिड़ी का इमरजेंसी न हुजे त 3 सालनि 4 सालनि खां पोइ वञणु थींदो आहे। न त का इमरजेंसी थी त पोइ ईअं साल में 2-3 दफ़ा बि माण्हू वेंदो आहे। पर ख़ुशी में जेके आहे त घटि में घटि 2 साल 3 साल खां पोइ। अच्छा, माना तमामु घणी गर्मी हुजे थी जॾहिं जून ऐं जुलाई जे महीने जी ॻाल्हि कयूं था त उन टाइम में न वेंदा आहियूं। जॾहिं ॿारनि जे स्कूल हुआ, मोकलूं थींदियूं हुयूं। हाणे त ॿार तालीमनि खां फारिग़ थी विया माशाल्लाह। त जॾहिं स्कूलनि जी मोकलूं थींदियूं हुयूं जून जुलाई में त पोइ ॿार वेंदा, मां त कोन वेंदो हुउमि, ॿारनि खे मोकिले छॾींदुमि। पोइ मां अक्सर जेको आहे उन्हनि खे वठण जे लाइ उन्हनि जा माइट ईंदा, उहो वठी वेंदा, पोइ वठी अचणु मुंहिंजो कमु हुयो। पोइ मां वेंदो हुउमि त पोइ मां बि थोरो हुनखे इंजॉय कंदो हुउमि मौसम खे, छो त असां त रोज़गार वारा हुआसीं। त असांखे त सिर्फ़ु मोकल वठी 10-15 ॾींहंनि जे लाइ पोइ ॿारनि खे वठी ईंदासीं, चकर वकर बि आणी ईंदासीं। तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत नज़ारा हूंदा आहिनि। पोइ सिंध मां, पंजाब मां, पूरे पाकिस्तान में माण्हू वञनि था, ख़ासि करे मोकलुनि में। जून जुलाई में आहे, तव्हां यकीन कयो त जून जुलाई में बि असां सवड़ पाईंदा आहियूं। मतिलबु मौसम अहिड़ो हूंदो आहे त राति जो सवड़ पाइणी थी पए ऐं अंगण में तव्हां नथा सुम्ही सघो, तव्हांखे कमरे में सुम्हणो पवंदो। त बहितरीनु मौसम हूंदो आहे, तमामु सुठो। उतां जो खितो ई अहिड़ो आहे। हा जी बिल्कुलु। अच्छा, उतां जी ख़ुशूसियत छा आहे, ख़ासियत जेकॾहिं बयानु कंदव त कीअं कंदव? ख़ासियत त हाणे ॾिसो न, हिकिड़ो त उते सावक घणी आहे, छो त बरसातूं घणी थींदियूं आहिनि। त तव्हांखे जहिड़े पासे तव्हां वेंदव तव्हांखे सावक ई नज़र ईंदी। पोइ उते जा माण्हू जेके जीअं सिंध में महिमान नवाज़ी आहे बिल्कुलु सेम ख़ैबर पुख्तूनख्वा KPK में, उते बि अगरि उन्हनि खे ख़बर पइजे, हाणे मां वियो आहियां उते पाड़े वारनि खे ख़बर पई त हीउ महिमान आयो आहे त पोइ उहो हिकिड़ो चवंदो भई मानी अॼु मुंहिंजे घर खाओ, ॿियो चवंदो शाम जो मानी मुंहिंजे घर खाओ, चांहि सुबुह जो नारनि मुंहिंजे घर कयो। त मक़सदु इहा महिमान नवाज़ी बि थींदियूं आहिनि। पोइ उते मलकन डिवीज़न जेको आहे उते कस्टम माफ़ आहे, उते कस्टम कोन्हे। त उते जेकी गाॾी हिते 20 लख में मिले थी उते 4-5 लख रुपए में मिली थी वञे। पोइ हर कंहिं वटि गाॾियूं आहिनि। पोइ हुन पंहिंजे वॾो मलकन जेको डिवीज़न वॾो आहे, पोइ हुन में वठी वेंदा आहिनि असांखे घुमाइण जे लाइ।
जेके तफ़रीगाह इलाइक़ा आहिनि पोइ उते असांखे वठी वेंदा त भई महिमान आयो आहे, सही सही पोइ हर को पोइ घरां मानियूं बानियूं। जी 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 अच्छा नासिर नेरी साहब तव्हां नाश्ते जी ॻाल्हि कई, ब्रेकफास्ट जी ॻाल्हि कई, नेरनि जंहिंखे पाण सिंधी में चवंदा आहियूं, सो उते सुबुह जो जेको खाद खुराक थी थी उहा छा हूंदी आहे? असांजे ॾिसो न, जीअं तव्हांजे हिते चांवर जी मानी हूंदी आहे या बाजरे जी मानी हूंदी आहे, उते उते असां वटि हूंदी आहे पंहिंजो हुनजी ज्वार जी मानी। ज्वार जी मानी, पोइ असली गिह हुनजे मथां मखणु, पोइ साग हूंदो आहे, सरसों जो साग हूंदो आहे, पोइ असांजे ॻोठ जा ॿिया साग आहिनि जेके कुदरती थींदा आहिनि, पोइ उहो साग हूंदो आहे, पोइ लस्सी जेकी ॾुध उहो हूंदो आहे। त इन सां थींदो आहे सुबुह जो नेरनि। ज्वार जी मानी जेकी आहे हुनजे मथां गिह जॾहिं असली लॻंदो आहे त हुनजो जेको पराठो ठहंदो आहे न उहो हुनजो ज़ाइक़ो ई अलॻि, ज़ाइक़ो ई अलॻि हूंदो। सही, बिल्कुलु सही था चओ। अच्छा असां त ॾिसो हिननि खे साग ऐं सोली सिंधीअ में चवंदा आहियूं, त अव्हां जी ॿोली में छा सॾंदा आहिनि? साग। साग ई हा उहो ई साग ई चवंदा हिते। सरसों जो साग हूंदो न, असां शड़शम चवंदा आहियूं, शड़शम साग। शड़शम साग, हा, पश्तो में साग, सिंधी में बि साग। सही सही। मक़सदु असांजा कल्चर जेके आहिनि न पाण में मिलनि बि था। KPK पुख्तूनख्वा सभु मक़सदु आहे एग्रीकल्चर इलाइक़ो आहे, उते सभु ज़मींदार आहिनि, पंहिंजी ज़मीनूं आहिनि, पंहिंजा हार पाण कंदा आहिनि सभु। हिते बि ज़मीनूं आहिनि, हार पाण ई कंदा आहिनि। पोइ जंहिं वटि ज़मीनूं घणियूं आहिनि, जीअं वॾेरा आहिनि असांजे सिंध जा, पोइ उन्हनि वटि हारी आहिनि। सही सही। न त जेकी असांजे ॻोठनि में ज़मीनूं कंहिं वटि 10 एकड़ आहे, कंहिं वटि 5 एकड़ आहे, कंहिं वटि 4 एकड़ आहे, कंहिं वटि 20 एकड़, मतिलबु उते वधीक ज़मीनूं कोन्हनि। जीअं हिते 200 एकड़ आहे, 300, ईअं कोन्हे उते चकर। बसि उते 10 एकड़ 5 एकड़ हा फैमिली, पोइ पाण ई उनखे पोखींदा आहिनि, पाण ई उनखे मक़सदु मक़सदु उहो सुबुह थींदी न त बसि उहो निकिरी पवंदा घर। तमामु सुठो, तमामु सुठो। अच्छा नासिर नेरी साहब, KPK मुंहिंजो बि वञणु थियो आहे, ॾाढो उतां जा माण्हू बि ॾाढा सुठा हूंदा आहिनि, ॾाढा लविंग काइंड माण्हू थियनि था, ऐं ॾाढा वेलकमिंग बि हूंदा आहिनि। नो डाउट सिंधी माण्हू असां चवंदा आहियूं त सिंधी माण्हू वेलकमिंग हूंदा आहिनि, पर KPK जा माण्हू बि ॾाढा वेलकमिंग थियनि था। सो उते दुंबो ॾाढो मशहूरु आहे न, तव्हां वञो चपली कबाब न खाओ, दुंबो न खाओ त इहो माना पॉसिबल न हूंदो आहे। हा बिल्कुलु सही था चओ। अच्छा उनखां अलावा जेकॾहिं सब्जियुनि जी ॻाल्हि कजे थी त घणे भाङे कहिड़ियूं भाॼियूं उते थियनि थियूं? भाॼियूं त साॻियूं भाॼियूं आहिनि, जेके भिंडी आहे, टिंडा आहिनि। अच्छा असांजा टिंडा थोरा चेंज आहिनि ऐं उहे एतिरा टेस्टी आहिनि। ऐं कद्दू आहे, वॾो कद्दू आहे जेको पेठा कद्दू हूंदो आहे, पोइ इहे साग आहिनि, त इहे ई सब्जियूं उते बि आहिनि, टमाटर इहे सभु ऐं आलू इहे सभु उते आहिनि, हिते बि आहिनि। पर उते जी मिटी ऐं उते जो पाणी जेको आहे न उनजो टेस्ट वधाए थो, उनजो टेस्ट बहितरीनु हूंदो, छो त उते साफ़ु पाणी आहे। असां वटि हा, असां वटि पाणी किनो आहे ऐं उते जेको आहे साफ़ु पाणी, चश्मनि जो पाणी बि आहे, ट्यूबवेल जेके आहिनि उन ज़मीन, त हुनजी जेकी टेस्ट आहे न उहो बिल्कुलु अलॻि आहे ऐं तमामु हिकिड़ी बहितरीनु टेस्ट थींदी आहे। बाक़ी त ज़ाहिर आहे हाणे शहर थी विया आहिनि सभु, हर शइ तव्हांखे उहा ई मिलंदी जेकी हिते। ऐं फस्ट टाइम वियसि 90 में, त तव्हां यकीन कयो मां पेटी सूर टिकी, मथे सूर टिकी, फलाणी इहे हो मां सभु वठी रखियमि, वञा पियो ॻोठ। पोइ जॾहिं उते पहुतासीं त पोइ उते लॻो त असां कंहिं ॻोठ मां आया आहियूं, हीअ शहर जा माण्हू। त उते हर शइ हुई, 10,000 फीट बिलंदी ते तव्हांखे रोड बि मिलंदो, तव्हांखे पाणी बि मिलंदो, तव्हांखे हर शइ मिलंदी। हिते सिंध में मूं इहो ॾिठो आहे त असांजे पट ते रस्ता कोन्हनि। सभिनि खां वॾी ॻाल्हि त रस्ता असांजा कोन। मां वियो हुउमि KT बंदर साइड ते, त वॾी बंदरगाह आहे, पंहिंजो रस्तो कोन्हे, त हिते इहा प्रॉब्लम। उते जेके आहिनि त उते सहूलियतूं आहिनि घणी। हा उते सहूलियतूं, उते जा जेके लीडर आहिनि असांजा हू डिजनि था आवाम खां। हा टूरिस्ट हिकिड़ो त साइड आहे KPK में, 80% जेके आहिनि नॉर्दर्न एरियाज़ KPK कवर कंदो आहे। पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उतां हिकिड़ी इकॉनमी में बि उहो हिसो जुड़े थो, इनकम जनरेट थिए थी, लोकल माण्हुनि जो बिज़नेस आहे, उनजे बुनियाद ते उहे माण्हू पंहिंजा घर हलाईंदा आहिनि, त उते रोडनि रस्तनि ते नो डाउट हिकिड़ो सुठो कमु थियल आहे। अच्छा हितां जा माण्हू त ॾाढा क्रेज़ी हूंदा आहिनि सिंधी माण्हू, त असां वञूं नॉर्दर्न एरियाज़ वञूं,
उते जा माण्हू कीअं आहिनि? जॾहिं बि विया आहियूं त वञा हू त पुरसुकून बिज़नेस में पंहिंजे कमकार में रिधल रहनि था। ॾिसो त हाणे छा आहे त असांजा जेके माण्हू आहिनि मोहबती आहिनि, पर एतिरो बदनाम करे छॾियो आहे पुख़्तून क़ौम खे बैन अल-अक़वामी तौर ते त हीअ दहशतगर्द आहिनि, ख़तरनाक आहिनि। जेके माण्हू वञनि था उन्हनि सां रहनि था, पोइ उन्हनि खे उन्हनि जी फितरत जी उन्हनि जी ख़बर पवंदी आहे। हक़ीक़त में अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, पर छा आहे त जेके मादनियात आहिनि न, इन्हनि एरियनि में घणा मादनियात घणी, त वॾे मुल्कनि जूं नज़रूं उन्हनि जे मथां आहिनि। पठान क़ौम जेकी आहे उहा हिकु लीडर ऐं हिकिड़ी बहादुर क़ौम आहे, त हिननि खे किराइण जे लाइ पोइ इहे अजीब अजीब क़िस्म जा जेके आहिनि त हिननि जे पोयां जेके प्रोपेगेंडा त भई ख़तरनाक माण्हू आहिनि, दहशतगर्द आहिनि। दहशतगर्द कोन्हनि, मुफ़्ती अख़लाक़ी मुफ़्ती। हाणे त तालीम बि अची वई आहे, पहिरीं तालीम मर्दनि में हुई, हाणे औरतूं बि तालीम में अची वयूं आहिनि, स्कूल आहिनि, टीचर आहिनि। असांजा पंहिंजे घरनि में जेके आहिनि असांजी नियाणियूं जेके आहिनि त टीचर आहिनि, स्कूलनि में पढ़ाइनि थियूं। त मक़सदु आहे त बिल्कुलु हाणे चेंज आहे। तालीम जेकी आहे रोशनी आहे, तालीम आगाही थी ॾिए तव्हांखे, तालीम तव्हांखे हिकिड़ो शहूर थी ॾिए। त तालीम अची वई आहे, अलाह शुक्र आहे। हाणे उहा शयूं न आहिनि, पर जेके माण्हुनि जे दिलि में पेशावर यूनिवर्सिटी तमामु वॾी यूनिवर्सिटी आहे। मां इहा ज़रूरु ॻाल्हि चवणु चाहींदमि त असां जॾहिं सिंध यूनिवर्सिटी ॻाल्हि कंदा आहियूं, माना सिंध जूं तमामु जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कंदा आहियूं त उनखां पोइ काफ़ी अहिड़ा पाण शागिर्द ॾिसूं था जेके रहिजी वेंदा आहिनि। KPK यूनिवर्सिटी में तव्हांखे जेको आहे न तमामु सुठे तादाद में उते सीट्स मौजूदु आहिनि, पर असांजे सिंधी नौजवाननि खे घटि ख़बर हूंदी आहे त उन तरह उते अप्लाई बि न कंदा आहिनि। सो हिन मंथ में मुंहिंजे ख़्याल सां उते एडमिशन्स शुरू थी वेंदियूं आहिनि, त तव्हां ज़रूरु अप्लाई करे सघो था ऐं तव्हां उते जेको आहे सो वञी सघो था। उते सुठियूं हॉस्टल्स आहिनि ऐं उते इवन सुठा सिंधी माण्हू बि मौजूदु आहिनि जेके तव्हांखे सुठे तरीक़े सां गाइड करे सघनि था। मूं पंहिंजे सोशल फेसबुक पेज ते बि इन तरह जेको आहे हिकिड़ी पोस्ट अपलोड कई हुई। सो जेतिरा बि व्यूवर्स आहिनि उन्हनि खे मूं चाहियो पियो त इन तरह जी बि नॉलेज ज़रूरु ॾिजे। अच्छा, कश्मीर मां कॉलर आहिनि मुज़फ़राबाद मां, उन्हनि सां प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि खे वेलकम चवंदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अभी छा ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहे। तव्हां पंहिंजो तारीफ़ ज़रूरु कराइजो। किथां खां, मतिलबु कश्मीर खां था ॻाल्हायो पिया? पंहिंजो नालो ॿुधाइजो। सदाम बाबा थी ॻाल्हायां, भोती खां। हिन वक़्तु मां मुज़फ़राबाद कश्मीर में आहियां। जी जी, अदा दिलि जी गहराई सां भली कार चऊं था। ॿुधायो कीअं मौसम आहे कश्मीर जी? मौसम माशाल्लाह ज़बरदस्त आहे, बरसाति हल्दी पई आहे। तमामु सुठो, तमामु सुठो। तव्हां कहिड़े सिलसिले में विया आहियो? जी मां आर्मी में आहियां। आलिम। तव्हां आर्मी में आहियो? ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो। जी, छा चवणु चाहींदव वधीक प्रोग्राम जे हवाले सां? बसि ॾाढो ख़ुशी थिए थी, बसि सिंधी चैनल ॾिसी करे जेको आहे त ॾाढी ख़ुशी थी। असांखे प्रोग्राम जेको आहे ॻाल्हि ॿोली जी प्रोग्राम थी वञे। जी जी, थैंक यू सो मच। तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो। अवां पाण केतिरे अरसे खां उते आहियो नौकिरी जे सिलसिले में? जी जी, मूंखे 3 साल थी विया आहिनि। माशाल्लाह माशाल्लाह। पोइ कीअं आहिनि उतां जा लोकल माण्हू, कीअं उन्हनि जो रहणी सहणी कीअं आहे? तव्हां सां कीअं कोऑपरेशन हूंदो आहे? सुठा आहिनि माशाल्लाह, बहितरीन आहिनि। पर जेको असांजे सिंधी क़ौम में वक़ार में वधू वक़ार थी मिले अहिड़ी कथा। तमामु सुठो ज़बरदस्त। थैंक यू सो मच। अवां जा जेके बि साथी ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे बि सलाम। ऐं जी जी, प्लीज़ चओ। सरदार नईम समूह जेको आहे त असां गॾु दोस्त आहे, उहो बि शामिल प्रोग्राम थियो आहे उनजे सां। ओके जी, ओके, थैंक यू सो मच। तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो ऐं सभु जेके बि आर्मी ऑफिसर्स आहिनि उन्हनि खे हिन प्रोग्राम में असां सलाम पेश कयूं था। छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हीअ उहा जॉब आहे जिते जॾहिं को बि जवान वञे थो त पोइ उहो चाहींदो आहे त असां जेको आहे न पंहिंजे आख़िरी साह ताईं उते मौजूदु रहूं ऐं असां पंहिंजो ख़ूबसूरत अंदाज़ में ख़िदमतूं सर अंजाम ॾियूं। ऐं असां हमेशह जेको आहे सो पाक फ़ौज पाक आर्मी खे सलाम पेश कयो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अव्हां ई बॉर्डर्स ते मौजूदु आहियो, अव्हां ई आहियो जेके स्टैंड बाय हूंदा आहियो, अलर्ट हूंदा आहियो, पंहिंजी क़ौम जे लाइ हर वक़्तु सिर तरी ते रखी जेको आहे सो अव्हां हाज़िर हूंदा आहियो। सो थैंक यू सो मच। तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो ऐं ईअं ई प्रोग्राम में शामिलु थींदा की प्रोग्राम अव्हांजो पंहिंजो आहे। जी, नासिर बुनैर साहिबु, तव्हां खां बि मां पुछणु चाहींदमि, नंढपणु यादि आहे? नंढपणु कीअं हुयो ऐं कहिड़ियूं शरारतूं कयूं या सफ़ा मासूम ॿार जीअं हूंदो आहे उअं हूंदा हुया? नंढपणु त तव्हां तारा यकीन कयो त
मुंहिंजो नंढपण त ज़ाहिर आहे मां त आर्टिस्ट हुउमि न, जी जी त ही चवनि था त हे मतिलबु पैदाइशी आर्टिस्ट आर्टिस्ट थींदो आहे, ईअं ई आहे बिल्कुलु। ठहंदो न आहे। इहा अलाह जी ॾात आहे, अलाह साईं जंहिंखे ॾे। त मूंखे नंढपण खां ई इहा शौक़ु हुयो अदाकारी करण जो, त मां नंढपण खां ई एक्टिंग कंदो हुउमि। पोइ असांखे मक़सदु जेतिरी असांजी सोच हुई, नंढो 7-8 साल जो ॿारु छा हूंदो आहे। पोइ कॾहिं मां इहे तओ न हूंदो आहे, तओ जिते मानी पचाईंदा आहिनि, उन खां इहे कारा कट वठी पोइ मां मुछूं ठाहींदो हुउमि, ॾाढ़ी ठाहींदो हुउमि। पोइ इहे कपिड़ा पुराणा छाणा पाए, पोइ कटोरो हथ में झले, पोइ बाक़ाइदा घरनि ते वञी पिनंदो हुउसि, अलाह जे नाले ते, अलाह जे नाले। पोइ हिकिड़े घर में आउं घिड़ी, हा बिल्कुलु। त उहा माई जेकी आहे, त मां ईअं घिड़ी वियुमि न, उहो फ़क़ीर नाला मूंखे वेस पातल हुयो, मां जीअं घिड़मि त हुन सिर खईं, हुनजो केरु अची वियो अंदरि, त सिर खईं मूंखे हाणे आहे बसि, मूं रड़ कई, मुंहिंजो मासी 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 मां। त हुन चयो हीअ छा पियो करे बेवकूफ़ आऊं त तुंहिंजो मथो फाड़े छॾियां, मुंहिंजो मर्द अलाए केरु घिड़ी आयो अंदरि। त इन टाइप जा मक़सदु असांजा घणेई वाक़िया आहिनि नंढपण जा, त हुन में एक्टिंग शामिलु हुई, त एक्टिंग ई कंदा हुआसीं। ऐं शरारती आऊं कोन हुउसि, हा घर में शरारती कोन हुउसि, ऐं घर में सभिनि खां नंढो मां हुउसि। 3 मुंहिंजी भेणूं ऐं 4 भाउ असां हुआसीं, त 3 भेणूं मूंखां वॾियूं, 3 भाउ मूंखां वॾा, ऐं 7 मां। त मां घर में सभिनि खां नंढो, त मूंखां भेणूं बि मूंसां ॾाढी मोहबत कंदियूं हुयूं, भाउ बि, छो त मां नंढो हुयुमि, त प्यारु मूंखे घणो मिलियो भेणनि जो, भाउरनि जो। माशाल्लाह माशाल्लाह, बिल्कुलु। नंढे भाउ या भेण खे तमामु घणो प्यारु मोहबत मिलंदी आहे पूरे घर जी, सही पिया चओ। अच्छा, छा ख़्वाहिश हुई त वॾो थी मतिलबु कंहिं प्रोफेशन में वञिणो आहे या ईअं ई हुयो त मतिलबु? न बसि मां चवां पियो न तव्हांखे त मूंखे शौक़ु एक्टिंग जो हुयो, त मुंहिंजो वॾो भाउ जेको आहे त उहो स्टेज ड्रामा कंदो हुयो, त मां अक्सर हुन सां वेंदो हुउमि जीअं रेसलनि ते न, त मां जॾहिं हुननि जी एक्टिंग ॾिसंदो हुउमि त मूंखे दिलि में इहा ख़्वाहिश हूंदी त मां बि ईअं कयां एक्टिंग। त मुंहिंजो भाउ त मां सम्झां थो त 8-10 ड्रामा या 20 ड्रामा हुन कया हूंदा, पोइ उहो शादी वादी थी, पोइ हटी वियो हुन लाइन खां। मां त अञा नंढो हुउसि, पोइ मां वॾो थियुमि त पोइ मूंखे उहो शौक़ु ज़हन में हुयो। पोइ मां भाउ जे दोस्तनि सां मिलियुमि, उन्हनि खे चयो मूंखे शौक़ु आहे। पोइ तव्हां यकीन कयो 10 साल ताईं त मां उन्हनि वटि वेंदो ईंदो हुउसि, मूंखे ड्रामे में कोन खणंदासीं। हिकिड़ी उमिरि बि घटि हुई मुंहिंजी, ऐं पोइ ॾिसनि पिया त हीउ वाक़ई कमु कंदो या ईअं ई शौक़ीन आहे। पोइ जॾहिं उन्हनि मुंहिंजो जेको लॻाव ॾिठो, जेकी चाह मुंहिंजी ॾिठी, त उन्हनि पोइ मूंखे कमु ॾिनो। पोइ मूं इहे सम्झो त सन 1990 में मूं पहिरियों स्टेज ड्रामो कयो कमर्शियल। ईअं त मुंहिंजी वापसी घणी मतिलबु 80 खां पहिरीं खां हुई, पर 90 में मूं पहिरियों स्टेज ड्रामो कयो। उतां ई मां पंहिंजी फ़नी तारीख़ लिखी आहे त भई मां 90 खां, त हाणे हिसाबु लॻायो 35 सालनि खां त मथे थी विया मूंखे एज़ ए एक्टर कमु कंदे। त उन ज़माने में त प्राइवेट चैनल त हुआ कोन, सिर्फ़ु हिकिड़ो सरकारी चैनल हुयो। त उते पोइ असां जहिड़े माण्हुनि खे लिफ्ट ई कोन हूंदी, असां वेंदा हुआसीं, ऐं कराची असां खां परे बि हुयो। सही सही। अच्छा, पाण वधीक कंटिन्यू कयूं था नासिर साहब। बिल्कुलु हिकिड़ो चैनल ऐं ॾाढो मुश्किल हूंदो आर्टिस्ट जे लाइ उते वञणु, अपीयर थियणु स्क्रीन ते। अच्छा, लाइव कॉलर आहिनि, पहिरीं उन्हनि खे शामिलु करियां थी प्रोग्राम में, पोइ ब्रेक की तरफ़ अॻियां वधिणो आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम, मदीशा हाल ख़ुशि आहियो, ख़ैरात बि सही लॻो पियो अदी? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? अदी तडोमो खान का राशिद अली जमाली। अदा राशिद खे भली कार चऊं था, अवांजे पंहिंजे प्रोग्राम में। ख़ुशि आहियो अदा? ठीकु आहियो? सभु ख़ैर अदी, शुक्र आहे मालिक जा एहसान। तव्हांखे लाइव ॾिसी रहिया आहियूं अदी, वॾी महिरबानी तव्हांजो जेको शो सां ख़ासि करे ॾिसंदा रहंदा आहियूं। जी जी, महिरबानी महिरबानी। तव्हांजी प्रोग्राम कीअं लॻंदो आहे? हिन प्रोग्राम जी छा ख़ुसूसियत लॻंदी आहे? ज़बरदस्त अदी, असां इन करे जेको सो टाइम पंहिंजो सिड़ाई करे, माना टाइम हर ॻाल्हि खां वक़्तु कढे करे पोइ तव्हांजो माना लाइव ॾिसंदा आहियूं, माना माशाल्लाह असांखे तमामु सुठो लॻंदो आहे। महिरबानी अदा, महिरबानी। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, ॾिसंदा कयो ऐं प्रोग्राम में शामिलु थींदा कयो। ॿी का ॻाल्हि चवणु चाहींदव? बसि अॼु वॾी महिरबानी, असां इहो थोरो चवणु घणो सम्झणु इहो ई काफ़ी आहे असांजे लाइ। महिरबानी, असां फस्ट जेको तव्हांजे लाइव शो में जेको सो शामिलु थिया आहियूं। जी जी, थैंक यू तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। हिन ब्रेक आहे, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान।
उन्हीं ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अव्हांखे पंहिंजे अव्हांजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं हमेशह चवंदी आहियां त हीउ प्रोग्राम अव्हांजो पंहिंजो ई मंच अव्हांजो पंहिंजो 14 अगस्त वेझो वेझो आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त 14 अगस्त जी सुठी सेलिब्रेशन हूंदी आहे ऐं कोशिशि हूंदी त हिन दफ़े बि हिकिड़े सुठी अरेंजमेंट सां हिकिड़े सुठे प्रोग्राम सां हिकिड़ी सुठी थीम सां ऐं सुठनि चेहरनि सां अव्हांजे साम्हूं मौजूदु हूंदासीं। पूरी टीम जी कोशिशि आहे त सुठो प्रोग्राम असां अरेंज करे सघूं। सो चाहियोसीं त तव्हां सां बि शेयर कंदा हलूं। नाज़रीन, हिन वक़्तु प्रोग्राम में ॿियो महिमान जॉइन करे चुको आहे ऐं जंहिंजो कमु ॾाढो सुठो आहे। पाण ॾाढो सुठो हिन एज में ॾाढो सुठो कमु कयो अथई ऐं AI जी मूं स्टार्टिंग में ॻाल्हि कई त असां जेको आहे सो न हाणे रोबोटिक्स जी तरफ़ अॻियां वधूं पिया, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी तरफ़ अॻियां वधूं पिया ऐं मशीनरी लाइफ जी तरफ़ पाण अॻियां वधूं पिया। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जंहिं सिस्टम में पाण आहियूं असांखे वधंदे उन तरीक़े सां थोरो टाइम त लॻंदो, पर उमेदु इहा ई त जेकॾहिं असां वटि हिन तरह जा नौजवान मौजूदु आहिनि ऐं सुठो कमु कनि था ऐं हिकिड़े सुठे कमु करण जी ख़्वाहिश रखनि था, त उमेदु आहे त असां दुनिया सां कुल्हो कुल्हे में मिलाए ज़रूरु हली सघंदासीं। जी बिल्कुलु, मां ॻाल्हि करे रही आहियां उन नौजवान जी जो तालुक़ु बेसिकली मटियारी सां आहे। पाण हैदराबाद में रहंदो आहे फ़हद मक़सूद काज़ी ऐं जंहिंजो AI टूल जंहिंजे बाबति असां प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल बि करे चुका हुआसीं ऐं मुंहिंजे ख़्याल सां उहो प्रोग्राम ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में मुंहिंजे तमामु व्यूअर्स ताईं पहुतो, अव्हां ताईं पहुतो, टेक्स्ट टू स्पीच एंड स्पीच टू टेक्स्ट। सो उन बाबति बि थोरी घणी प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं। सखर IBA मां पाण पढ़ियो आहे ऐं ॾाढो सुठो कमु कयो अथई। दिलि जी गहराई सां तव्हांखे फ़हद भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम। हैव अ गुड मॉर्निंग। थैंक यू। कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु, तव्हां ॿुधायो? सभु अल्हम्दुलिल्लाह, माशाल्लाह, ज़बरदस्त। ऐं तव्हांजी जेका वाबस्तगी आहे, तव्हांजी जेका फैमिली आहे, अदब सां उनजो तालुक़ु आहे, कीअं नंढपण गुज़रियो आहे फ़हद? बसि नंढपण में असां किताबी मेला इलाही ॾिठा आहिनि। बाबा पाण लेखक आहे, उहो मटियारी में किताबी मेला हणंदो हो, त उन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा किताब ॾिसी करे असां पढ़िया आहिनि। उन खां अलावा पढ़ाई ते असांजो ॾाढो ध्यानु हूंदो हो। असांखे माना टाइम सफ़ा कोन मिलंदो हो। सुबुह जो स्कूल, शाम जो ट्यूशन, राति जो मदरसो, सफ़ा टाइम ई कोन हूंदो। उन मां बि टाइम कढी करे थोरो कंप्यूटर खे ॾींदो हुउसि ऐं उतां खां इन्हनि शयुनि जी शुरूआति थी। मतिलबु कंप्यूटर सां नंढे हूंदे खां ॾाढी दोस्ती हुई? ऐं ॼाओ हुउसि, मूं वटि कंप्यूटर हो, बाबा वटि हूंदो हो, उहो कंदो हो कमु, तव्हां उन ते गेमूं बि खेॾंदो हुउसि। वॾो थियोसि त उन ते ई कमु शुरू कयो। माना कंप्यूटर हूंदो हो नंढे हूंदे खां वठी करे। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, नंढपण खां किताब ॾिठा, नंढपण खां लाइब्रेरीज़ ॾिठियूं, नंढपण खां अदबी मेला ॾिठा, अदबी गॾिजाणियूं ॾिठियूं, त इंट्रस्ट चई सघूं था त उनजी बुनियाद ते वधियो पढ़ाईअ जी तरफ़? किताब पढ़ण जी तरफ़ कोन वधी सघियो, पर हिस्ट्री जे बाबति ऐं हिन शयुनि जे बाबति यूट्यूब जे ज़रिए सां वधियो। उहो वीडियोज़ अञा ताईं ॾिसंदो आहियां। मूंखे इल्मु आहे हिस्ट्री जो, हर शइ जो, पर किताबनि सां न थी सघी मुंहिंजी। सही। उहो चवंदा आहियूं न त कंप्यूटर जॾहिं गैजेट्स असांजे साम्हूं हुजनि, कंप्यूटर असांजे साम्हूं हुजे, त पोइ अॼु जी जेका जनरेशन आहे उनजे लाइ किताब पढ़णु ॾाढो मुश्किल थी वेंदो आहे। ईअं आहे? बिल्कुलु। अच्छा, जॾहिं त मोबाइल फ़ोन असां सभु यूज़ करियूं था, पोइ PDF ते पढ़णु ईज़ी रहंदो आहे? न, आउं वीडियोज़ ॾिसी सघंदो आहियां, PDF बि न पढ़ी सघंदो आहियां। माना ईअं लॻंदो आहे त अगरि PDF आहे या को बि किताब आहे 4 पन्ननि मां, उहा साॻी ॻाल्हि 2 मिंटनि में यूट्यूब जे वीडियो में थी वञे। एक्ज़ैक्टली, उहो समराइज़ थी सॼो कुझु असांखे सम्झ में अची थो वञे, त उहो वधीक ईज़ी लॻंदो आहे। अच्छा, नंढपण जूं कुझु शरारतूं यादि आहिनि या मासूम जीअं ॿार हूंदो आहे? बुनैरी साहिब खां बि इलाही पुछी चुकी आहियां, सो तव्हां खां बि पुछंदमि। आउं ॾाढो शरारती ऐं हरामी ॿार हुउसि, पर सॉरी इहो लफ़्ज़ इस्तेमालु करण, पर उहो ॿुधाए नथो सघां त कहिड़े हवाले सां। जी जी, ॾाढो शरारती, ॾाढो ॾिंगो हुउसि। सो कहिड़ियूं शरारतियूं, मतिलबु थोरियूं हिकु ॿ कोई यादि कयो? हर शइ में हथु, माना खोस पेटाई नंढे हूंदे लफ़्ज़ इस्तेमालु कंदा, स्क्रू ड्राइवर खणी करे खोलणु, हर शइ खे ॾिसणु कीअं ठहियलु आहे, ॿिए बि हवाले सां ईअं माना शयूं भञण या छा, पोइ खोले वटि घर वारनि खे परेशान करणु। ॾाढो ॾाढो। जी जी। शयूं खुलंदियूं वरी बंदि कोन थींदियूं हुयूं। हा, खुली त वेंदियूं, पर वरी उहो उन सेम उन शिकल में कीअं वापसि उनखे आणिजे। अच्छा, नंढपण मतिलबु सुठो गुज़रियो आहे, जाम शरारती गुज़रियो आहे। स्कूल में कीअं हूंदा हुया? स्कूल में बसि लेट वेंदो हुउसि, रोज़ानी उहा मार खाईंदो हुउसि, वरी होमवर्क न कंदो हुउसि। मटियारी में ई तालीम? हा, मटियारी में ई हूंदो। इलाही होशियारु हुउसि, टीचर मञंदा मुंहिंजी ॻाल्हि, पर माना उहो रूल्स ते आउं कोन हलंदो हुउसि कॾहिं। अच्छा अच्छा, जी। सो मटियारी जे कहिड़े स्कूल मां तव्हांजी तालीम थी आहे, प्राइमरी एजुकेशन? हा, न्यू बिकन होम हाई स्कूल हूंदो हो तॾहिं। ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो। अच्छा फ़हद, हिन तरफ़ अचणु तव्हां खां मां पहिरीं बि प्रोग्राम में तव्हां अपीयर थी चुका आहियो, थोरो उन तरह बि पाण ॻाल्हि ॿोल ज़रूरु कंदासीं, पर अॼु मुर्तज़ा मजबूर साहिबु पोयां मौजूदु आहिनि, सो मूंखे चवनि पिया फ़हद जो नंढपण तव्हां उन्हनि खां खोले पुछो त कॾहिं मार मिली?
मार त रोज़ जो कमु हूंदो, माना शरारती हूंदो। शरारतूं रोज़ हूंदियूं त मार बि रोज़ हूंदी। बिल्कुलु। अच्छा, घर में मार मिलंदी या स्कूल में? घर में अलॻि, स्कूल में अलॻि, ट्यूशन में अलॻि, जिते किथे अच्छा, माण्हू मतिलबु मारी तव्हांखे मारंदो। ॾिसी लॻे ईअं थो त फ़ाद ॾाढो इनोसेंट, ॾाढो मासूम ॿारु रहियो हूंदो, बट उनजे अपोज़िट ई आहे। अच्छा, सो जॾहिं ॻाल्हि करियूं था यूनिवर्सिटी जी, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं कॉलेज खां पोइ असां यूनिवर्सिटी जी तरफ़ सोचूं था, उहो क़दम अॻियां वधायूं था, त किथां इंस्पिरेशन मिली? हाँ, यूनिवर्सिटी हूअं त माना असांखे अदबी ख़ानदान जा आहियूं त अॻिते तालीम जेका उहो त माना असां ते फ़र्ज़ु सम्झो वेंदो आहे। पर यूनिवर्सिटी में असां कॉलेज में आयासीं त सखराई बि जा कुझु माण्हू आया हुआ ऐं ॿुधायूं पिए फ्री में स्कॉलरशिप मिलंदी, हीअं मिलंदो, हूअं मिलंदो, त इहो सॼो ॾिसी करे जेको अप्लाई कयो हो। ऐं मूंखे यादि आहे त छंछरु जो ॾींहुं शाम जो 5 बजे जेको आहे सो मैसेज आयो त सुभाणे 9 बजे तव्हांजी टेस्ट आहे सखराइबे में। हाणे मटियारी खां सखर वञण खां आसान ॻाल्हि कोन्हे, ऐं मटियारी ऐं हैदराबाद खां अलावा केॾा निकितो कोन हो ज़िंदगी में। त राति जो 1 बजे गाॾी कराए रवानो थियासीं, वञी करे 6 बजे हुते पहुतासीं। पोइ वञी टेस्ट लाइ कीअं थी, कीअं सिलेक्शन थी, मूंखे सम्झ में कोन आई ॻाल्हि, पर थी वियो, हलायो, नसीब। बहरहाल सिलेक्शन थी वई। पोइ यूनिवर्सिटी जो पहिरियों साल कीअं गुज़रियो? जॾहिं त पाण ॼाणूं था त यूनिवर्सिटी जो पहिरियों साल थोरो चैलेंजिंग ज़रूरु रहंदो आहे, हर स्टूडेंट लाइ आई थिंक थोरो चैलेंजिंग रहे थो। लाइव कॉलर आहिनि, पहिरियों उन्हनि खे शामिलु करियूं था प्रोग्राम में। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। जी, तव्हांखे भलीकार चऊं था। कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? बाबा ख़ैर ख़ैर, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह मीरजत साहब, तव्हां ॿुधायो, तव्हां ॾे ख़ैरु लॻो पियो आहे? अल्लाह जे अहसान मालिक जा कुर्ब। माशाल्लाह माशाल्लाह। हाणे मां पुछंदमि तव्हां खां मदीने जी मौसम, त तव्हां चवंदव मदीने जी मौसम त सदाईं भलारी आहे, सो कीअं आहे मौसम? थधी आहे? गर्मी न आहे? ज़बरदस्त ज़बरदस्त, माना मौसम ॾाढी सुठी लॻी पई आहे। ॿियो ॿुधायो, तव्हांजो कमकार कीअं पियो हले? कमकार हले थो पियो। मौसम आहे खजूर जी मौसम आहे न। ज़बरदस्त ज़बरदस्त। मीरजत साहब, प्रोग्राम कीअं ॾिसो पिया? सुठो लॻे पियो? हा, साईं जन बि वेठा, ॾिसूं था वेठा तव्हांजो प्रोग्राम। तमामु सुठो। जी जी मीरजत साहब, पोइ खजूर जो जॾहिं तव्हां मौसम जी ॻाल्हि कयो था त उते पोखाईअ में कमु हूंदो आहे या कीअं, मतिलबु वापार में कमु करियो था? अॼु हले थी न हुनजी पटाई। जी जी, इहा आहे उनजी कटाई पटाई हले थी। हा, ठीकु आहे, मौसम आहे न। ओके जी, अञा ओके। महीनो खन अथसि न, पोइ ख़तमु थी वेंदी। हा, बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां सही चओ पिया। थैंक यू सो मच, तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो। मीरजत साहब, तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, हमेशह शामिलु थींदा आहियो, सुठो लॻंदो आहे। सो यस फ़हद, तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं। उहो यूनिवर्सिटी जो पहिरियों साल, हूअं यूनिवर्सिटी में पहिरें साल में बेसिक्स ॿुधाया वेंदा आहिनि, त उहो त माना नंढे हूंदे खां जॾहिं इहे शयूं हलंदियूं पियूं अचनि त बेसिक्स त सफ़ा पका हुआ, पर मैथ जो सब्जेक्ट ॾाढो चैलेंजिंग हो। उन में मेडिकल जा बि स्टूडेंट जेके ईंदा आहिनि न, त प्री कैलकुलस पढ़ायो वेंदो हो, जेको ऑफिशियली माना डिग्री में हूंदो कोन्हे। प्री कैलकुलस माना मैथ जो इंट्रोडक्शन हूंदो आहे, पर असां वटि ॻाल्हि मशहूरु आहे त सभिनी खां जेको ॾुखियो मैथ जो सब्जेक्ट आहे उहो प्री कैलकुलस ई आहे। उहो माण्हू पास ई कोन करे सघंदा आहिनि, बाक़ी ॿिया सवला हूंदा आहिनि। अलाए कीअं, माना पहिरियों दफ़ो फेल थियुसि, ॿियों दफ़ो फेल थियुसि, 4 दफ़े में वञी करे पास थियो। बाक़ी हूअं ग्रेड वग़ैरह सुठा हुआ हर सब्जेक्ट में, इहो जेको सब्जेक्ट ॾाढो चैलेंजिंग हो प्री कैलकुलस, मूंखे लॻो। सही सही। पोइ कीअं मार्क्स आयूं हुन में? पहिरें में मार्क्स त यादि कोन्हनि, पर माना जेॾी महिल फाइनल जो पेपर आउं ॾियणु वियुसि न, पेपर में सम्झ में ई कोन पियो आयो त लिखियलु छा आहे। ॾाढो ॾुखियो सब्जेक्ट हो उन हिसाब सां। ऐं उहो हो बि ऑनलाइन जेको आहे सिस्टम, त कुझु ॾींहं पढ़ी करे जेको आहे सो घर विया हलियासीं। पोइ ऑनलाइन क्लासिस थींदियूं हुयूं त उहो उते हुअं ई कुझु सम्झ में कोन ईंदो, पर इहो सब्जेक्ट ॾाढो चैलेंजिंग हो। सही सही। अच्छा, ऑनलाइन क्लासिस बि वठिबा आहिनि, इहो त असांखे कोविड में ख़बर पई। उहो वक़्तु कोविड वारो कीअं रहियो? हा, सुबुह जो उथंदा हुआसीं, बसि अटेंडेंस ॾेई करे वरी हलंदो पियो हो, खुली पई हूंदी स्क्रीन, सां सुम्ही रहंदा हुआसीं। हा हा, हर स्टूडेंट ईअं ई उहो टाइम हर स्टूडेंट जो ईअं ई गुज़रियो स्टार्टिंग में। पर शुक्र इन जो आहे त पेपर वरी फिज़िकल थिया, न त उहे बि न पढ़ूं हुआसीं। इसरा जो मशहूरु आहे, त उहे बि पेपर जेको आहे हुनजा ऑनलाइन थिया हुआ, त ॿारनि सां मिलंदो आहे न उन जे टाइम सां, उन्हनि कुझु बि न ईंदो आहे जेके उन सेमेस्टर में पढ़िया। हा हा, बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां सही चओ पिया। अच्छा, भला इन ऑनलाइन लर्निंग असांखे केतिरो सेखारियो आहे? ऑनलाइन लर्निंग कहिड़े हिसाब सां? मतिलबु हूअं त असांखे को आइडिया ई न हुयो न कोविड खां पहिरियों त ईअं बि पढ़िबो आहे। हाणे त घर में वेही करे बि तव्हां पढ़ी सघो था, डिफरेंट कोर्सिस आहिनि, कोर्सेरा ते वञो तव्हांखे हज़ारे जी तादाद में कोर्सिस मिलंदा, त केतिरो फ़ाइदो थिए थो?
उन सां इलाही फ़ाइदो थिए थो, छो त अॻिते यूनिवर्सिटी खां पोइ त सॼी लर्निंग ऑनलाइन ई आहे असांजी फील्ड में ख़ासि करे, छो त पैसा ॾियणा था पवनि जेको फिज़िकल एजुकेशन में, ऐं उन में टाइम बि ज़ाया थिए थो। हिन में ऑनलाइन में बसि जेका शइ तव्हांखे खपे थी तव्हां स्पेसिफिक उहा ई पढ़ो था, ओतिरा ई पैसा ॾियो था, ओतिरो ई टाइम था ॾियो था, तव्हांजो टाइम इलाही बचे थो ऐं ॿियो तव्हांजो जेके रिसोर्सिस इलाही बचनि था, इलाही फ़ाइदो थो ॾिए ऑनलाइन। जी बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चयो। अच्छा, हिन वक़्तु छा एक्टिविटीज़ आहिनि फ़ाद तव्हांजो? हिन वक़्तु मूं तव्हां सां अॻे ॻाल्हि कई हुई मूवी डबिंग जी, उन में लॻो पिया, वरी जेके इहे शयूं ठाहियूं आहिनि उहे कंपनीज़ सां हीअं राब्ते में आहियां त तव्हांखे खपे त ॿुधायो त आउं तव्हांखे सर्विसिस प्रोवाइड करियां। ऐं पहिरीं जेके शयूं हुयूं स्पीच ट्रैक्स स्पीच, उहे इलाही बहितर थी वियूं आहिनि पहिरें खां, ऐं उन में न्यू वॉइसिस अची वियूं आहिनि, न्यू शयूं अची वियूं आहिनि। तमामु सुठो, तमामु सुठो। हिन बाबति ज़रूरु प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल वधीक कंदासीं। अच्छा फ़ाद, जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं न सखर IBA जी, त पाण ॼाणूं था सखर IBA उहो इदारो आहे जिथे जेको स्टूडेंट वेंदो आहे न त उहो कुझु बणिजी निकिरंदो आहे। अव्हांजी नज़र में सखर IBA कीअं आहे? बिल्कुलु ईअं ई आहे। हाणे सिंध में जेको आहे लिटरेसी रेट ॾाढो घटि आहे, उतां खां किथां कोने कोने मां जेको आहे सो ॿार चूंडे करे उनखे स्कॉलरशिप ॾियणु, उन्हनि खे पढ़ाइणु, मयारी एजुकेशन ॾियणु। सॉफ्टवेयर जी हूअं ई बि इंडस्ट्री कोन्हे, नई बिज़नेस आहिनि सखर IBA में, त इंटर्नशिप जो ऐं जॉब जो जेको प्रोस्पेक्ट आहे न, उन सां थोरो सखर शहर ई पोइ आहे, IBA जो कसूर कोन्हे हिन में, पर पढ़ाई मयार जी आहे। ऐं पोइ जेॾी महिल उतां खां निकिरी वरी कराची वञे थो माण्हू या हैदराबाद वञे थो माण्हू, त उहो लेवल जो माण्हू हूंदो आहे सखर IBA मां निकितल। पर अगरि उते इंडस्ट्रीज़ हुजनि हा त अञा वधीक फ़ाइदो हुजे हा, माण्हू हैंड्स ऑन जेको आहे प्रैक्टिस करे सघे शयुनि खे। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चओ पिया। अच्छा, उहो यूनिवर्सिटी जो टाइम 4 साल जो वक़्तु कीअं गुज़रियो? स्टार्टिंग में वेठा हुआसीं त बुनियारी साहब ॻाल्हि कई त ही हसी ज़िंदगी कीअं गुज़री वई, ख्वाब हो या हवा, सो 4 साल वाकई ईअं गुज़रिया? गुज़री विया, ख़बर ई कोन पई। मूंखे यादि आहे आख़िरी जेको आहे सो साल हो, शुरू थियो अञा आख़िरी साल, त मूं सोचियो त हीउ साल बि गुज़रींदो, ख़बर ई कोन पई। ऐं वाक़ई में मूंखे उन टाइम खां वठी करे आख़िर ताईं कुझु बि यादि कोन्हे थियो, छा ईअं गुज़रियो ख़बर ई कोन पई। सही सही। एक्सपेक्टेड हुयो त वाकई यूनिवर्सिटी लाइफ ईअं ई गुज़रंदी आहे? न, बिल्कुलु बि न। मूंखे जेके एक्सपेक्टेशंस हुयूं उहे तमामु चेंज हुयूं ऐं थियो इलाही कुझु। लाइक वॉट? माना असां ॾाढा बिज़ी हूंदा हुआसीं हुते, असांखे लॻंदो हो त जेको आहे सो माना सॼो ॾींहुं थोरो क्लास जो टाइम हूंदो, पढ़ंदासीं, वरी जेको मश्करियुनि में टाइम हूंदो, ईअं कोन हो। असांजा क्लासिस शुरू थींदा हुआ, केॾी महिल टाइम टेबल सफ़ा हेॾां होॾां हूंदो, केॾी महिल 9 बजे क्लास आहे, केॾी महिल 2 बजे आहे, केॾी महिल राति जो जेको आहे असां 9 बजे ताईं क्लास वठंदासीं करे करे। त उहो त कोरोना जो टाइम हो न, उन खां पोइ जॾहिं रिज़्यूम थियो त उन खां पोइ इलाही शयूं ईअं माना मुंझी पियूं हुयूं, त उनजे करे हाणे त सिस्टम सही थी वियो हूंदो। ज़बरदस्त ज़बरदस्त। चलो, अच्छा, ईअं लॻंदो आहे त यूनिवर्सिटी मां वाकई माण्हू कुझु बणिजी निकिरंदो आहे? हा बिल्कुलु, उते हायर एजुकेशन जेका हूंदी आहे ॾाढी डीप में हूंदी आहे, ऐं माण्हू खे हिकिड़ो ज़हन में हूंदो आहे त हाणे ॿाहिरि वञिणो आहे त कीअं वञिणो आहे, मास्टर्स करणी आहे त छो करणी आहे, कीअं करणी आहे, अॻिते छो पढ़णो आहे। उहो एंटर ताईं हूंदो आहे त जेके ग़रीब ॿार बि हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि त असां बसि जेको एंटर करियूं पोइ ॾिसंदासीं, पोइ ॿनी बारी में लॻंदासीं, ईअं कंदासीं। पर यूनिवर्सिटी में माण्हू वेंदो आहे न, भले मास्टर्स जी हुनखे परवाह न हुजे, अॻिते एजुकेशन परवाह न हुजे, पर हुनखे ख़बर पइजी वेंदी आहे छो करणी आहे, मुंहिंजे लाइफ जा गोल्स कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि खे कीअं करिणो आहे पूरो, उहो हिकिड़ो ज़हन में अची वेंदो आहे। सही सही। हिकिड़ो लाइफ जो पैटर्न शायदि सम्झ में अचणु शुरू थी वेंदो आहे। प्रैक्टिकल लाइफ में जॾहिं तव्हां क़दम रखंदा आहियो त पोइ थोरी मैच्योरिटी बि अची वेंदी आहे, ऐं वाकई सम्झ में ईंदो आहे त ज़िंदगी महिनत खां बग़ैर कुझु बि न आहे। मटियारी खे कीअं ॾिठो आहे? मटियारी जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं ॾाढो बहितरीनु शहरु हूंदो हो, उते अदबी मेला लॻंदा हुआ, इलाही शयूं हूंदियूं हुयूं। हाणे ईअं थियो आहे त जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि सभु हैदराबाद शिफ्ट था थियनि, ॻोठ वारा माण्हू जेके आहिनि उहे शिफ्ट था थियनि मटियारी में, पर अञा जेके उहे अदबी शयूं आहिनि या छा आहिनि उहे माना उहे उन में हू घुली मिली कोन सघिया आहिनि जेके ॻोठ वारा माण्हू आहिनि। ऐं छो त पढ़ियल लिखियल माण्हू हेॾा हैदराबाद शिफ्ट पिया थियनि त उहो पोइते रहिजे पियो समाज, उन हवाले सां इलाही पोइते हली पियो वञे मटियारी। उहे शहर तरक़ी कंदा आहिनि पर मटियारी न पियो करे। मटियारी वञणु थींदो आहे? न, हाणे कोन थिए, घटि। हा, असां नंढा हूंदा हुआसीं तॾहिं खां ई असांजा माइट शिफ्ट थींदा वेंदा हुआ कॾहिं हैदराबाद, कराची, वरी ॿाहिरि मुल्क, त हाणे केरु बि कोन्हे मटियारी में तक़रीबन। चाचा वारा आहिनि, पुफी आहे, पर एतिरो घटि वञणु थींदो हूंदो, तमामु घटि। ईद मुराद थींदो आहे, पोइ वॾो नंढो ॾींहुं। अच्छा, उन खां अलावा छा प्लान्स आहिनि, छा गोल्स आहिनि, कुझु डिस्कस करे सघो था त अपकमिंग कहिड़ा प्लान्स आहिनि? हा, इहो पोएं साल मूं सॉफ्टवेयर हाउस शुरू कयो हो, प्रोजेक्ट्स इलाही मिलिया हुआ, कया हुआ, पैसा कमाया हुआ, वरी उहो हलणु बंदि थी वियो, त उन मां तजुर्बो थियो जेको नाकाम वियो। पर हाणे सोचां पियो त कराची वञा या उतां जा जेके दोस्त आहिनि उन्हनि खे हिते घुरायां, हिते वरी खां शुरू कजे इहा शइ, छो त इन में हिकिड़ो ॿधो प्रॉफिट चइजे न, उहो आहे ॿाहिरां जेको आहे सो ऑडर मिलंदा,
तव्हां कंप्लीट करियो था डॉलर में तव्हांखे पेमेंट अचे थी उहे तव्हांजी पूरी सेविंग आहे त को ख़र्चो ई कोन्हे त इन में वॾो प्रॉफिट आहे पर शुरू में महिनत करणी पवंदी पोइ एक्सपीरियंस कमु ईंदो मूंखे जी बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चओ पिया अच्छा स्टार्ट केॾो वठणु ॾुखियो आहे सॉफ्टवेयर हाउस या कुझु बि तव्हां जॾहिं स्टार्ट वठो था त केतिरो हार्ड हुजे थो केतिरो चैलेंजिंग हुजे थो पहिरीं सस्तो पहिरीं सही हूंदो हो पहिरीं ईअं हूंदो हो त पाकिस्तानी जेके आहे न रेट इलाही घटि ॿुधाईंदा असां घटि में करे ॾींदासीं पोइ माण्हू चवंदा हा ठीकु आहे तव्हां करे ॾियो वरी विच में छा थियो इमरान ख़ान जॾहिं अरेस्ट थियो त पाण वटि नेट 2 ॾींहं बंदि हुई जी इन 2 ॾींहंनि प्लेटफॉर्म्स खे ॾाढो नुक़सानु पहुचायो जेके ऑर्डर पेंडिंग में हुआ सॼा जेके आहिनि सो नुक़सान में विया पूरा कोन थी सघिया उन खां पोइ इहे प्लेटफॉर्म्स ई पाकिस्तानियुनि खां पोइ हिते हटी विया आहिनि हाणे असांखे जेके सुठा ऑर्डर्स आहिनि उहे नज़र ई कोन था अचनि मिलण त ॿी ॻाल्हि आहे नज़र ई कोन था अचनि पर जेके नज़र अचनि था उन्हनि ते असां अप्लाई करियूं था माण्हुनि खे भरोसो उहो कोन्हे रहियो ॾाढो ॾुखियो थी वियो आहे हाणे जाम सही सही मतिलबु उन 2 ॾींहंनि जो एतिरो नुक़सानु पहुतो आहे बिल्कुलु मुंहिंजो माइट आहे यूके में उनजो अकाउंट मूं खोले करे ॾिठो यूके जो प्रॉक्सी हणी करे त उते जेके मूं सर्च कयूं न शयूं पाकिस्तानी मूंखे हिकिड़ो बि नज़र कोन आयो साॻियो मूं पाकिस्तानी अकाउंट खां ॾिठो सभु पाकिस्तानी भरिया पिया हुआ त उहो फिल्टर आउट था थी वञनि सॼा पाकिस्तानी सही बिल्कुलु ठीकु अच्छा असां वटि जॾहिं को बि नौजवान कुझु बि स्टार्ट करणु चाहींदो आहे त उनखे जेको आहे न सोसाइटी खे फेस करिणो पवंदो आहे बाबा तूं न करे सघंदे फैमिली खे फेस करिणो पवंदो आहे त तूं न करे सघंदे उहे जेके रिजेक्शन्स हूंदियूं आहिनि उहे किथे न किथे जेको आहे न मूंखे लॻंदो आहे माण्हू खे ॾाढो पोइ धिके छॾींदियूं आहिनि ईअं थिए थो बिल्कुलु थींदो आहे डिफरेंट केसिस आहिनि को केस इन तरह कंहिं दोस्त साम्हूं आयो आहे हा ईअं जॾहिं मुंहिंजी रिमोट जॉब हूंदी ताइवान में जॾहिं यूनिवर्सिटी में हूंदो हुउसि त उतां खां हिकिड़ो टूर जो ऑफर आयो थाईलैंड में त मूं वारे दोस्त खे चयमि मूंसां गॾु हल मुंहिंजा घर वारा त राज़ी हुआ पोइ दोस्त खे चयमि हल उनजी फैमिली मना करे छॾियसि उन चयो यार तूं ॿार आहीं कॾहिं सखर खां ॿाहिरि कोन्हे वई तूं वरी केॾां थाईलैंड वेंदे त हुननि मना करे छॾियसि इहा ॻाल्हि मूं मश्करी में ॿुधाई मूं वारे घर वारनि खे वरी मूंखे बि उन्हनि मना करे छॾियो त नयूं शयूं माना एक्सेप्ट नथा कनि हिते जा पेरेंट्स ॾाढो मुश्किल आहे छो त असां जंहिं सोसाइटी में रहूं था जेको असांजो माहौल आहे सिंधी माण्हू चयो वेंदो आहे त ॾाढा सादा माण्हू हूंदा आहिनि त पंहिंजे औलाद खे पाण खां परे करणु उन्हनि जे लाइ हिकिड़ो ॾाढी टफ उन्हनि जे लाइ इहा जॉब थी वेंदी आहे न पोइ न करे सघंदा आहिनि अच्छा नाज़रीन वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो सो न्यूज़ ॾिसूं था ऐं उन खां पोइ वरी वापसि अची कंटिन्यू कयूं था अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रहण ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी पंहिंजे प्रोग्राम सुबुह में हाण में ऐं न्यूज़ ब्रेक जी तरफ़ अॻियां वधिया हुआसीं न्यूज़ ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं नासिर बुनेरी साहिब जी तरफ़ अॻियां वधंदासीं नासिर बुनेरी साहिबु छा प्लान्स हुया त मूवीज़ करणियूं आहिनि या स्क्रीन ते अपीयर थियणो आहे ड्रामास करणा आहिनि ॾिसो तारा जॾहिं असां फील्ड में क़दम रखियो त उन टाइम में सिंधी फिल्मूं ख़तमु थी वियूं सिंधी फिल्म असांजी मरी वई पोइ अच्छा पछतो मूवीज़ त तॾहिं बि ठहियूं पिए ऐं तव्हांजी ॿोली बि उहा आहे अॼु बि ठहनि पियूं असल में पछतो जो छा हो त लाहौर में ठहंदियूं फिल्मूं बदर मुनीर मरहूम मुंहिंजो तमामु प्यारो दोस्त बि हुयो भाउ बि हुयो आसिफ़ ख़ान सीनियर आर्टिस्ट आहे अरबाज़ ख़ान जो पीउ जेको आहे उहो सभु मुंहिंजे वास्ते वारा हुआ पर छा आहे त घर में गुरबत जे करे मक़सदु मां निकिरी न सघियसि त भई आउं लाहौर वञा त पोइ लाहौर उते रहां किथे पोइ अगरि उते मां रहां त पोइ हिते घर वारनि जो छा थिए छो त पीउ मुंहिंजो नंढेपण 2 सालनि 2.5 सालनि जो हुउसि त मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो न त पोइ घर जो सॼो ॿार मुंहिंजे कुलनि ते छो त भाउ जेके हुआ शादियूं करे हलिया हुया त पोइ मां हुई घर में भेण हुई हिकिड़ी बेवा भेण हुई त पोइ इजाज़त कोन पई ॾिए हालात जेके आहिनि इजाज़त न पिया ॾियनि न त फिल्मनि में त मूंखे चांस पछतो में त हुयो छो त मुंहिंजी पंहिंजी ॿोली बि पछतो हुई ऐं जेके फिल्मूं ठाहिनि पिया वॾा हीरो जेके हुआ उहे सभु मुंहिंजा पंहिंजा ई हुआ त बसि उहो न करे सघियासीं पोइ
चैनल हिकिड़ो हुयो सरकारी, पोइ जॾहिं प्राइवेट चैनल आया त पोइ असांखे मौक़ो मिलियो, पोइ जाम कमु कयोसीं। पोइ पाकिस्तान जा जेतिरी ट्राई कोन कयो ईअं लाइन्स में बीहण त मुंहिंजो बि मूंखे बि वारो मिले? न, मां चवां थो न, बीठा हुआसीं न सरकारी चैनलनि जा चकर हणी हणी असांजा जुता घिसी ईंदा, पर उते असांखे जेके उते प्रोड्यूसर हूंदा, हाणे त वीचारा घणा गुज़ारे विया आहिनि, सभु हिन दुनिया में ई न आहिनि, सही, उन्हनि जे लाइ चवणु हाणे सुठो कोन्हे। त हू पंहिंजे पाण खे अलाए छा सम्झंदा, त उहो असांखे आसरा ॾींदा पर कमु कोन ॾींदा। सुभाणे अचो, परीं अचो, महीने खां पोइ अचो, हफ़्ते खां पोइ। उन ज़माने में इहे मोबाइलूं त कोन हुयूं न, त मूं PTCL टेलीफोन लॻाई। ऐं मां ग़रीब माण्हू हुउसि, मां अफोर्ड बि कोन करे सघंदुसि, पर शौक़ु मूंखे एतिरो हुयो त मूं लॻाई। ऐं तव्हां यकीन कयो, पोइ अलाए 7-8 साल मूं वटि लॻी पई फ़ोन। उन 7-8 सालनि में हिकु दफ़े बि मूंखे फ़ोन कॉल आई PTV मां, त अचो बाबा तव्हां कमु कयो। हा, त एतिरो। ऐं पोइ हिकिड़ो टाइम अहिड़ो आयो त पोइ PTV वारनि मूंखे घुरायो, पोइ मूं वटि टाइम कोन हो। पोइ मूंखे चई त असांजी ख़्वाहिश आहे तव्हां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी सूरमियूं पिया कनि, त उन्हनि चयो त हिकिड़ी सूरमी असांजी ख़्वाहिश आहे त हिकिड़े में तव्हां बि प्ले कयो, पर मूं चयो हाणे मूं वटि टाइम कोन्हे। पोइ उन्हनि मूंखे चयो तव्हां अचो त सही, ॾिसो माहौल ॾिसो। पोइ आउं वियुसि, माहौल बि ॾिठमि। उन्हनि चयो थी सघे त माहौल ॾिसी हिनजो दिलि, पर मूं चयो हाणे तव्हां सुभाणे तव्हांजो स्टूडियो बुक आहे, सुभाणे मां उन में हुजां, लाइव में हुजां। पोइ पहिरीं मां लाइव खे टाइम ॾींदुसि, त तव्हांजो त अजायो नुक़सानु थियो त बहरहाल पोइ न कयोसीं ऐं कोन करे सघियासीं। पोइ अलाए शुक्र आहे प्राइवेट चैनलनि ते कमु सुठो मिलियो, कमु कयोसीं। महिरान TV ते मूंखे इहो एज़ाज़ु आहे त पहिरीं फिल्म महिरान ते मुंहिंजी हली। जॾहिं महिरान स्टार्ट थियो त ईद जो मौक़ो हुयो, त हुन ते फिल्म हली मुजरिम, त हुन में मरहूम गुलाब चांडियो, मरहूम शाहबाज दुरानी साहब, अल्लाह मग़फ़िरत फरमाए समझ, याकूब ज़करिया साहब, मतिलबु वॾी कास्ट हुई हिन में। उन में मेन विलन आउं हुउसि। हा, उन फिल्म में अॼु बि हिननि जी लाइब्रेरी में उहा फिल्म मौजूदु हूंदी, त उन में वॾी कास्ट हुई। उन वॾी कास्ट सां गॾु मेन विलन आउं हुउसि उन फिल्म में, त उहा फिल्म हली। हाणे बि सूमर जो 11 तारीख़ ते बम्बीनो सिनेमा मुंहिंजी फिल्म लॻंदी, ख़ानदान जे नाले सां। उन में मुंहिंजो हिकिड़ो ज़ालिम वॾेरे जो रोल आहे, जेको पंहिंजे पीउ खे पाण मारे थो छॾे। हा, त इहे फिल्मूं बसि जेके नसीब में हुयो कमु कयोसीं। मां त इन ते शुक्र कंदो आहियां, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, जेको मुंहिंजे नसीब में हुयो मूं कयो। सिंध जी सरज़मीन कीअं जीअ में जॻहियूं ॾिनियूं? सिंध जी त हाणे ॾिसो न, असां त ॼाया ई थिएसीं, पाकिस्तान ठहण खां पहिरीं लॾिया असांजा वॾा सिंध, त असां त हिनखे पंहिंजो ई मुल्क था सम्झूं। ऐं जिथे माण्हू जनम वठंदो आहे त उहो हिन जो मुल्क हूंदो आहे। ऐं हक़ीक़त इहा आहे त असांखे त सिंध सां ॾाढी मोहबत आहे। हाणे सिंध जी या सिंधी जी असांजी उनजी तासुरात या कैफ़ियत जी ख़बर कोन्हे, पर मुंहिंजी कैफ़ियत इहा आहे त मां सिंध खे पंहिंजी जान सम्झंदो आहियां। अक्सर जेको आहे त मूं ॿुधो आहे, इहो ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त भई सिंधी ॿोली खे हथी ॾियो, ऐं त भई मूं चयो भई सिंधी ॿोली खे हथियूं, हाणे मां त कोन ॾींदुमि न। मां त हाणे पठाण थी करे सिंधी ॻाल्हायां पियो, अगरि मां तव्हां कंहिंखे न ॿुधायो त केरु इहो नथो चई सघे त हीअ पठाण। असांजी त मुंहिंजो तव्हां पाण ई कोन था ॻाल्हायो, तव्हां हाणे उर्दू ॻाल्हाइण खे, उर्दू असांजी क़ौमी ज़बान आहे, मां उर्दू खे मतिलबु उनखे बुरो नथो चवां, पर छा आहे त पंहिंजी ज़बान खे अगरि माण्हू डिग्रेड करे थो न, पोइ उनजी हैसियत ख़तमु थी वञे। अगरि असां पंहिंजी ॿोली खे पाण ई अहमियत न ॾींदासीं त असां ॿिए खे कीअं शिकायत कंदासीं। मूं ॾिठो आहे त घर में लेडीस जेकी आहे त पंहिंजे ॿारनि खे बेटा इहे कर लो, यूं कर लो, इहे, पोइ सिंधी थींदे करे पंहिंजे ॿारनि सां उर्दू में ॻाल्हायूं, इहा ॻाल्हियूं तव्हां सिंधी में कयो, पूरो मिक्सचर ॿार तयारु थियो। हा, त उन में सिंध जी ॿोली में हिकिड़ी त जीअं फ़ाद ॻाल्हि कई त अदब ख़तमु थियो। अदब जेको आहे न ॿोली जो सभिनि खां मज़बूत जेको रस्तो आहे न, उहो अदब आहे। जॾहिं अदब ख़तमु थी वेंदो त पोइ तव्हांजी ॿोली ते बि असरु पवंदो। सही पिया चओ, एथिक्स ऐं नॉर्म्स जेकॾहिं ख़तमु थी विया त पोइ बचे ई छा थो। सही। अच्छा, स्टेज केतिरो ॾुखियो लॻंदो आहे या आसान लॻंदो आहे? स्टेज मां चवां थो त जेतिरा बि शो इहे असांजा जेके फ़नूनी लतीफ़ा जा जेके सिमत आहिनि, उन मां सभिनि ॾुखी सिमत जेकी आहे न, उहा स्टेज आहे। स्टेज खे चवंदा मदर। बाक़ी रेडियो थियो, TV थी, फिल्म थी,
ये रिकॉर्डेड शयूं आहिनि। स्टेज जेको आहे न स्टेज लाइव आहे, हुन में जेको बि उनजो आहे रिएक्शन उहो उते ई तव्हांखे मिलंदो। हिते त अगरि तव्हांखे ग़लती थी त तव्हां हुनखे रिकॉर्ड करे उनखे कटे सघो था। स्टेज में इहा शइ न आहे। त स्टेज में असांखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। ऐं जॾहिं कमु कंदा आहियूं, पर तव्हां यकीन कयो जॾहिं बि स्टेज ते वेंदा आहियूं न त पब्लिक वेठी हूंदी आहे, जॾहिं पहिरीं एंट्री थींदी आहे त असांजी दिलि अहिड़ी ज़ोर ज़ोर सां जॾहिं पहिरीं एंट्री असांजी थींदी आहे पब्लिक जी, असांखे ख़बर पवंदी आहे, उन खां पोइ थोरो रिलैक्स थींदा आहियूं। न त पहिरीं एंट्री में असांजी दिलि तमामु घणी धक 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 धक। त जॾहिं पब्लिक जो माहौल, पब्लिक जे माइंड जो ख़बर पइजी वेंदी त भई पब्लिक कीअं आहे। अगरि सुठी पब्लिक आहे त पोइ रिलैक्स थी वेंदो आहे। पोइ हा अची वेंदी आहे ॾुखी पब्लिक बि। पोइ तव्हां जुमिलो ॻाल्हाईंदो, हुन खां तव्हां हिकिड़ो जुमिलो ॻाल्हायो, 3 जुमिला तव्हां ॻाल्हाईंदा। पर घणा माण्हू जेके आहिनि त पोइ पब्लिक खे बि इन्वॉल्व कनि था, त हू मां चवां थो त ग़लति आहे। पब्लिक खे इन्वॉल्व न करणु खपे। अगरि पब्लिक का ॻाल्हि चए थी त माण्हू माठ करे वञे, ईअं जे ॿुधो ई कोन। त ऐं अक्सर माण्हू चवनि था भई कॉमेडी मुश्किल आहे, ट्रेजिडी मुश्किल आहे। मां चवां त स्टेज जो बि कहिड़ी सिमत बि हुजे, कॉमेडी हुजे, एक्शन हुजे, तरबिया हुजे ऐं ग़मगीन, पर मुश्किल आहे। कंहिंखे खिलाइणु या मज़ाक थोरी आहे, या कंहिंखे रोआइणु। तव्हांजी कहिड़ी बि कैफ़ियत हुजे। यकीन कयो मां कल्ह इहा ॻाल्हि कयमि पिया त असांजी जेकी फिल्म आहिनि हाणे रिलीज़ पई थिए सिनेमा में, ख़ानदान, त हिन में असांजो मक़सदु आहे त पुलिस मुक़ाबले में असां मरी वेंदा आहियूं। जॾहिं असांजी लाशूं अचनि थियूं घर, पोइ मुंहिंजी जेकी भाभी आहे, हुनजो पुटु बि उन में शहीद थी वियो आहे। त उहो उनजो जेको रोअणु हुयो आर्टिस्ट जो, तव्हां यकीन कयो असां आर्टिस्ट थी करे असांजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। उहा जेकी परफॉर्म करे पई जहिड़ी तरीक़े सां, त असां त उते वेठा हुआसीं, पर उनजी जेकी परफॉर्मेंस हुई त मूं चयो जॾहिं हिन में म्यूज़िक पवंदो, जॾहिं इहे स्क्रीन ते हलंदो, त माण्हू केतिरा हिनखे इन्वॉल्व थी वेंदा। जॾहिं त असां आर्टिस्ट आहियूं, असांखे ख़बर त हीअ कूड़ आहे, असांजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया हुनजी एक्टिंग खे ॾिसी। त कंहिंखे रोआइणु, कंहिंखे खिलाइणु, इहे सभु मुश्किल आहे। आसान हिन में को बि कोन्हे। अगरि कंहिं हिकिड़ो माण्हू हिकिड़ो मक़सदु अफ़सुरदा मूड में हुनजो पीउ गुज़ारियो आहे, भाउ गुज़ारियो, ऐं हुनखे उन चेहरे ते मुर्क आणणु मुश्किल कमु आहे न। या हिकिड़ो माण्हू बिल्कुलु हैप्पी मूड में वेठो आहे, हुनजे अखियुनि में ॻोढ़ा अची वञनि, त मुश्किल कमु आहे तमामु घणो। मां चवां थो इहे फ़न अदाकारी जेकी आहे, हीअ तमामु हिकिड़ी ॾुखी लाइन आहे। पर असांखे अलाह नसीब असां हिन लेन में अची वियासीं। पर सवलो कमु कोन्हे, मुंहिंजो मक़सदु चवण जो इहो आहे त आसान कमु कोन्हे, ॾाढो ॾुखियो कमु। तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। अच्छा, स्टेज ते केॾो मुश्किल हूंदो आहे कवर करणु। हू चयो वेंदो आहे न त आदम ज़ात आहियां, को अलाह त न आहियां। सो का मिस्टेक थी वञे ऐं पब्लिक केॾी साम्हूं मौजूदु आहे, पोइ कीअं कवर कंदा आहियो? बसि हाणे उहो त ज़ाहिर आहे, उहो त फिल्बती जेके अलाह पाक उन टाइम ते को अहिड़ो जुमिलो तव्हांजे ज़हन में अची वियो, को अहिड़ो लफ़्ज़ तव्हांजे ज़हन में अची वियो, को अहिड़े तव्हां यकीन कयो हिकु दफ़े असां स्टेज ड्रामो कयूं पिया टंडे मोहम्मद ख़ान में या बदीन में। मुंहिंजो इब्तिदाई दौरु हुयो, हिकिड़ो टिपिकल ड्रामो हुयो हातम तई ॾचे में। ऐं हातम तई जो मेन रोल मां पियो कयां। हुन में हिकिड़ो किरदारु अची वियो जेको ओचितो, त भई हीअ ॿार जी जेकी एंट्री, हुन में उहा एंट्री थी, तव्हां यकीन कयो मूं ओरिजिनल ॻाल्हियूं ॾेई छॾियूं स्टेज ते। ऐं उहे ॻाल्हियूं जेके आहिनि त माण्हुनि जे मथां ईअं गुज़री वियूं ऐं क्लेप पई थिए। ऐं मां जॾहिं अंदरि आयुसि त मूं डायरेक्टर खे पुछियो, सर सर ग़लती थी वई, मूंखां ॻाल्हि निकिरी वई। चई निकिरी वई, पब्लिक क्लेप पई करे, बसि ठीकु आहे, निकिरी वई। त मक़सदु ईअं थींदो आहे त जेकी तव्हां ज़बान मां शइ निकिती त उहा निकिती। हाणे पब्लिक खे लॻी त हुन में उनजो रिएक्शन ग़लति बि अची सघे थो, पर अगरि पब्लिक न ज़हन में निकिरी, सीन हिकिड़ो अहिड़ो जज़्बाती सीन आहे, हिट थी वियो त तमामु ॾुखियो हूंदो आहे। तमामु संभाले सोचे सम्झे ॻाल्हाइणो पवंदो आहे, ईअं न त माण्हू कुझु बि चई छॾे। ऐं असांजा जेके ड्रामा थींदा आहिनि अक्सर त असां त हिस्टोरिकल जेकी बेसिक थिएटर आहे असां उहो कंदा आहियूं। उनजी रेसलूं हूंदियूं आहिनि, 8-10 ॾींहं असीं रेसलूं कंदा आहियूं, उनखे पको कंदा आहियूं, उनखे यादि कंदा आहियूं। त हिकिड़ो लफ़्ज़ बाक़ाइदा डायरेक्टर वेठो हूंदो, ईअं आङर जेकी आहे न हीअं लाइनुनि ते हलंदी, हीअं लाइनुनि ते हलंदी, हीअं मक़सदु हिकिड़ो लफ़्ज़ हेठि मथे कोन थींदो। त हुन में महिनत आहे,
नो डाउट हर कम जे पोयां हिकिड़ी महिनत थिए थी, शायदि उहा अॻिले माण्हूअ खे उन तरीक़े सां न ॾिसण में ईंदी हुजे, पर महिनत हर कम जे पोयां हूंदी आहे। अच्छा नासिर बुनेरी साहब, अॼु जे नौजवान खे कीअं पिया ॾिसो? अॼु जो नौजवान तकड़ में आहे, तमामु मक़सदु आहे। जीअं फ़ाद ॻाल्हि कई त मक़सदु किताब में जेकी शइ असांखे कलाक 2 कलाकनि में सम्झ में अचे थी, उहा लाइव जेको आहे त यूट्यूब खां कढूं था त 10-15 मिंटनि में असांखे सम्झ में अची थी वञे। त इहे नई नस्ल असांजी तकड़ में आहे, हिकिड़ो त सिस्टम अहिड़ो ठही वियो। मक़सदु आहे त सभिनि खां वॾी ॻाल्हि जेकी आहे, जेकी पुराणे असांजे नंढपण जी जेके ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं त उहा अखाणियूं हूंदियूं हुयूं। वॾी भेण आहे त उहो तव्हांखे अखाणी ॿुधाए, या ॾाॾी आहे नानी आहे उहा तव्हांखे अखाणी ॿुधाईंदी। पोइ उहा अखाणी जेकी हूंदी हुनजो हिकिड़ो मक़सदु हिकिड़ो पंच लाइन हूंदी, हुन में बाक़ाइदा हिकिड़ो मैसेज हूंदो। हाणे कोन्हे, माउ बि लॻी पई आहे मोबाइल में, पीउ बि मोबाइल में लॻो पियो आहे, नंढे ॿार खे बि हिकिड़ो मोबाइल ॾेई छॾियो अथनि, कार्टून हणी छॾियो अथनि। मक़सदु आहे त सिस्टम हिकिड़ो फास्ट थी वियो आहे। मां चवां थो त हिन में पेरेंट्स जो वॾो कसूरु आहे। पेरेंट्स खे खपे त ॿारनि खे मोबाइल खां परे रखनि। ऐं हीअ जेको सिस्टम आहे, हीअ तकड़ वारो सिस्टम ही ख़तमु थियणु खपे। सब्र असां में बर्दाश्त ख़तमु थी वई आहे। बर्दाश्त आहे बिल्कुलु, हा बर्दाश्त ख़तमु थी वई आहे, पेशेंस लेवल घटिजी वियो आहे। इज़ इट पॉसिबल त मोबाइल खां हिननि गैजेट्स खां परे रहिजे को, ऐं हिन दौर जो ॿार? हाणे मुश्किल आहे, इलाही मुश्किल आहे। आई एम नॉट टॉकिंग अबाउट यूनिवर्सिटी स्टूडेंट्स, मतलब नंढो ॿार स्कूल जो। हिकिड़ो दफ़ो तव्हांखे आज़ादी ॾेई छॾियो, आज़ादी वठणु ॾाढी ॾुखी हूंदी आहे। या गवर्नमेंट जे लाइ बि मसइलो हूंदो आहे, हर कंहिंजा मसइलो हूंदा, माउ पीउ जे लाइ। अॼु हाणे वीडियोज़ ईंदा आहिनि, एयरप्लेन में हिकिड़ी छोकिरी हुई नंढड़ी, उन खां टेबलेट वठनि पिया एयरप्लेन मोड ते हणण जे लाइ, न पई ॾे, ॾाढो तंग बि करे, उनखे मारे पई एयर होस्टेस खे। त नंढड़ो ॿार थी करे माना इहे हालतूं थियनि पियूं। त उहो हा बिल्कुलु, जीअं हिननि चयो त बर्दाश्त जी ताक़त ख़तमु थींदी थी वञे, त उहो ॻाल्हि हक़ीक़त मोबाइल ईअं करे थो। पर हाणे दुनिया अॻिते वधे पई न, जेकर तव्हां मोबाइल न बि ॾींदा त उहो ॿार पोइ रहिजी वेंदो। पोइ हाणे छा थींदो? बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा स्टार्टिंग में मूं जॾहिं इंट्रो ॾिनो पिए त मूं AI जी ॻाल्हि कई, जिथे AI आसानियूं पैदा कयूं आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल जॾहिं असांखे का असाइनमेंट स्कूल टाइम में और कॉलेज में मिलंदी हुई, या स्टार्टिंग में यूनिवर्सिटी जे टाइम ते, तॾहिं बि गूगल त हूंदो ई हुयो, पर पोइ बि AI खां कोन झट में असां जेको आहे न पुछंदा हुआसीं। सो हाणे केतिरी आसानी आहे, ऐं जेकॾहिं थोरो हुनजो ॿियो साइड ॾिसे थो त पोइ छा आहे? हा AI ॾाढी आसानी करे छॾी आहे। पहिरीं जेके महीननि में कम थींदा हुआ, हाणे ॾींहंनि में था थियनि। वाइब कोडिंग जो हिकिड़ो लफ़्ज़ जेको आहे ॾाढो मशहूरु थी वियो आहे। उन जो मतिलबु आहे तव्हांखे आइडियो आयो, तव्हां हिकिड़ी जेको आहे राति में या 2 रातिनि में करे तव्हां जेको प्रोडक्ट लॉन्च बि करे छॾियो, हुन मां पैसा कमाइण शुरू थी विया। त इहे शयूं आसान करे छॾियूं, पर उन जे जेको डिसएडवांटेज बि इहो आहे त हाणे छो त तव्हांखे सोचणो नथो पए कुझु करण जे लाइ, क्रिएटिव नथा थी सघो। हाणे ईअं त जेकर तव्हांजो वधीक एक्सपीरियंस पहिरीं हो इन शइ में, त तव्हांखे उहो हाई लेवल अंडरस्टैंडिंग आहे, पर जेका लो लेवल ते माना शयूं कीअं करणु उहा तव्हांखे विसरंदी थी वञे। छो त शइ खे जेका आहे न हिकिड़ो ताज़ो करिणो पवंदो आहे हर टाइम खां पोइ। इहा शइ हाणे नथी थिए, त हाणे जेको बि इन में हेरी वियो आहे उहो पाण बग़ैर AI जे कुझु करणु चाहे थो, नथो थी सघेसि। छो त यादि ई कोन हूंदुसि कुझु त कीअं करिणो आहे, छा करिणो आहे। सही पिया चओ। अच्छा इहो बि बहस ॾाढो ॿुधो वेंदो आहे ऐं बहस कयो वेंदो आहे त छा जॉब्स क्रिएट थींदियूं या जॉब्स घटिजी वेंदियूं? जॉब्स त क्रिएट थींदियूं। जीअं फैक्ट्री जॾहिं शुरू में आई हुई त माण्हुनि चयो पिया त हाणे मैनुअल लेबर ख़तमु थी वेंदो, पर फैक्ट्रियुनि त अञा वधीक हाई लेवल जॉब्स पैदा कयूं हुन दौर में। त AI बि वधीक पैदा कंदो, जॉब्स केॾांहुं कोन वेंदियूं। जेकॾहिं जॉब्स करे वियूं बि हलियूं त उनजो बि वधीक फ़ाइदो हूंदो त माण्हू हाणे क्रिएटिवली जेको आहे बिज़नेस स्टार्ट करे सघनि था, ऐं उन्हनि खे मैनुअल लेबर करण जी ज़रूरत कोन पवंदी, कोडिंग करण जी कंहिं शइ जी उहा ज़रूरत कोन पवंदी, त उन जा फ़ाइदा पंहिंजी जॻह ते हूंदा। जॉब्स केॾांहुं कोन वेंदियूं, अॼु जूं वेंदियूं हलियूं, नयूं क्रिएट थींदियूं। सही था चओ। अच्छा अव्हां जे AI टूल ते ॻाल्हाईंदासीं, टेक्स्ट टू स्पीच एंड स्पीच टू टेक्स्ट। सो केतिरो कमु हुन में कयो आहे? मां ॿीहर बि चवंदमि त लास्ट टाइम हुन ते ॻाल्हि ॿोल्हि थी चुकी आहे। मां चाहींदसि त व्यूवर्स जेके स्क्रीन ते हिन वक़्तु ॾिसनि पिया फ़हद खे, सो पंहिंजे टूल जे बाबति ॿुधायो। हा, स्पीच टू टेक्स्ट माना तव्हां ॻाल्हायो था ऐं उहो ऑटोमेटिकली लिखिजी थो वञे। इहो माण्हुनि जो ॾाढो टाइम बचाईंदो आहे। ऐं अॻु में ईअं हूंदो हो त कुझु टाइम पहिरीं त इन में ॾाढियूं मिस्टेक्स हूंदियूं, ग्रामेटिकल ऐं ॿियो स्पेलिंग मिस्टेक्स हुयूं। हाणे उहे फिक्स थी वियूं आहिनि। पर टेक्स्ट टू स्पीच आहे, उन में बि हिकिड़े भाई जी आवाज़ हूंदी, उहो बि क्लियर कोन हूंदी। हाणे माई जी बि आवाज़ आहे ऐं मर्द जी बि आवाज़ आहे, ॿई क्लियर आवाज़ आहिनि, रियलिस्टिक आहिनि। त इहे ॿई शयूं हुन में अची वियूं आहिनि।
ज़बरदस्त, तमामु सुठो। केसी ताईं इन खे AI टूल खे तव्हां प्रेज़ेंट कयो आहे? छा कंहिं इदारनि में विया आहियो, नौजवाननि सां ॻाल्हि ॿोल थी आहे उन बाबति? हा, इहो कावश में वियो आहियां, इबरत में वियो आहियां त उन्हनि खे इस्तेमालु थिए त डिस्कशन हलंदियूं। किथे स्लो कमु हूंदो आहे ऑर्गेनाइज़ेशन सां ॻाल्हाइणु, एतिरो फास्ट कोन्हे हूंदो, त उहो ॾिसंदासीं कीअं थो बीहे सिस्टम। सही, टीम केतिरी जुड़ी आहे, छा प्लानिंग्स आहिनि अॻियां? टीम फ़िलहालु जेको आहे सो स्टैंड बाय ते आहे, अञा माना ॿिया माण्हू एड थींदा, पोइ ॾिसंदासीं। फंडिंग जे उसल में असुरो आहे न, उहो अञा मिली कोन्हे, त उनजे हिसाब सां जॾहिं मिलंदी पोइ अॻिते कमु वधंदो। ओके। अच्छा, केतिरो टाइम लॻंदो वधीक कमु कंदे, छा था सम्झो? ही कमु त हाणे हिते रुकिजी वियो। हाणे जेको मूवी डबिंग वारो अॻे बि में ॻाल्हि थी हुई, हाणे उनखे लॻंदासीं। ॿियो सॉफ्टवेयर हाउस आहे, उनखे लॻंदुसि। त जीअं हिननि चयो त सिंधी फिल्म इंडस्ट्री वधि ख़तमु थी वई आहे, त मूंखे नथो लॻे उनखे हीअं रिवाइव करे बि सघिजे थो, छो त माण्हू इंट्रस्टेड कोन आहिनि सिंधी सिनेमा टुटी वियूं। हाणे हैदराबाद में 21 सिनेमा हुयूं, 21। हाणे मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी बम्बिनो बची आहे, 20 सिनेमा टुटी आहे। गवर्नमेंट खे बि खपे त जेकी सिनेमा त हिकिड़ी तफ़रीह आहे न एंटरटेनमेंट जे लाइ, त गवर्नमेंट खे बि चाहे त हिकिड़ी पॉलिसी ठाहिनि त जेकी सिनेमा आहिनि त हिननि खे टोड़नि न ॾियनि। हीअ बम्बिनो बि मां चवां थो त अॼु न सुभाणे बि टुटी वेंदो। त गवर्नमेंट खे खपे, सिंध गवर्नमेंट खे ख़ासि करे, त हीअ जेकी सिनेमा हाणे जीअं असांजो ओपिनियर थिएटर 15 सालनि खां बंदि हुयो, काशिफ शोरो साहिबु इंट्रस्ट वरितो, उनखे वरी ठाराए पियो, माशाल्लाह वॾो इवेंट पियो थिए। त इंटरटेनमेंट जे लाइ ज़रूरत आहे। हाणे फिल्म ठहे त लॻाइनि किथे फिल्म जे लाइ स्पॉट बि त खपे, स्पॉट असां वटि कोन्हे। त इहे सिनेमाऊं ठहनि, गवर्नमेंट अहिड़ी पॉलिसी खणी अचे, या पंहिंजे प्राइवेट जीअं इन्हनि जा जीअं हाणे सिंध म्यूज़ियम आहे, मेहरान आर्ट कौंसिल आहे, इन में हिकिड़ो स्पॉट अहिड़ो करे छॾनि जंहिंमें 100 माण्हुनि जो सिनेमा हुजे, जंहिंमें अगरि मां फिल्म ठाहियां थो त फिल्म लॻायूं बि त सही न किथे, माण्हू ॾिसनि किथे। सभिनि खां वॾी प्रॉब्लम इहा आहे असां वटि। कोन्हे न प्लानिंग बाबा, असां वटि प्लानिंग कोन्हे। हाणे जीअं हिन मासूम ॿार हिकिड़ी टूल तयारु कयो आहे, त हाणे गवर्नमेंट खे खपे त हिन सां बाक़ाइदा कुल्हे सां कुल्हो मिलाए ऐं हिन जे कम खे अॻियां वधाइनि। हिनखे मक़सदु आहे हिनखे 2 पैसा फ़ाइदो थींदो त हिन ज़हन में ॿी शयूं ईंदियूं न। अगरि हिकिड़ी शइ उहा मिसाल जे तौर ते डिनाई थी वई त मक़सदु सोचींदो हाणे एतिरी महिनत मां छा जे लाइ कयां। त गवर्नमेंट खे मां चवां थो त इनवॉल्व हुजे। जीअं हाणे ॿारनि पेरेंट्स जो कमु आहे ॿारनि खे सिखिया ॾियणु या ॿारनि खे सम्झाइणु, ईअं गवर्नमेंट जो बि कमु आहे। या गवर्नमेंट अगरि आहे त इहे ॿार जेके आहिनि इहे उन्हनि जा ॿार आहिनि, रियासत जेकी हाणे 14 अगस्त अचे थी न, अॼु 6 तारीख़ थी वई आहे। हाणे तव्हां यकीन कयो त ॿारनि जे हथनि में उहे तूतलियूं हूंदियूं ऐं वठी केरु ॾींदो? मां पाण वठी वेंदुमि उहा तूतली 800 रुपए जी 500 रुपए जी वठी ॾींदुमि। उहो टूं बीमार आहिनि, हॉस्पिटल आहे, छा आहे, मोटर साइकिलनि जा सलेंसर कढी छॾंदा। हीअ सभु कोताहियूं ताहिरा असां जूं आहिनि, पेरेंट्स जूं आहिनि। पेरेंट्स खे सुजाॻ थियणो पवंदो। पंहिंजे ॿारनि खे उन्हनि खे बाक़ाइदा सिखिया घरां ई मिलंदी आहे। मां जो कच्छ जेको आहे न, उहा पहिरीं दर्सगाह आहे। अगरि उहा ई दर्सगाह असांजी ख़तमु थी वई त ॿार कीअं सिखनि? हा बिल्कुलु आहे। ऐं मेहरान टीवी जे स्क्रीन ते मां हथ ॿधी चवां थो त पंहिंजे ॿारनि खे इहे मोटर साइकिलूं, हाणे तव्हां यकीन कयो उन ॾींहुं 3 बार मोटर साइकिल काहे पिया वञनि स्पीड सां, उन रोके चई बाबा हिते छो पिया हलायो कंहिंखां? तव्हां यकीन कयो उहा 10-12 माण्हू वठी आया, 3 मर्डर थी विया हुन में। कंहिंखे माण्हू मतिलबु सम्झाए बि नथो सघे। अगरि तव्हां कंहिंखे सम्झायो था न त उहो तव्हांजी गिची में थो पइजी वञे। त इहे सभु घर जी पेरेंट्स जी ॻाल्हियूं आहिनि। पेरेंट्स खे खपे त पंहिंजे ॿारनि खे सिखिया ॾियनि घर में। सही पिया चओ, बिल्कुलु सही। मुनैरी साहिबु तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे, ॾाढी सुठी तव्हां ॻाल्हि कई आहे। ऐं वालिदैन ई हूंदा आहिनि जेके चवंदा आहियूं न, जड़ूं जॾहिं स्ट्रॉन्ग हूंदियूं आहिनि त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे फल उन तरीक़े सां मिलंदो आहे। सो मूं पहिरीं बि चयो त पेरेंटिंग स्ट्रॉन्ग हुजणु खपे ऐं उहा ऑनरशिप क्वालिटी हुजणु खपे जेका किथे न किथे असां उनखे मिस थींदे ॾिसंदा आहियूं। अच्छा वाद स्कूल्स खे कीअं ॾिसो पिया ऐं स्पेशली असांजा उहे इदारा जिते असां इंडस्ट्रीज़ खां ॾाढो परे आहियूं। ठीकु आहे, असांजो जेको आहे न उहे किताबनि वारी सूरत में त हर शइ असांजे साम्हूं आहे, पर प्रैक्टिकल असांखां ॾाढो परे आहे। सो इन जो केतिरो नुक़सानु थिए थो?
नुक़सानु इलाही थो थिए। हींअर मुंहिंजो माइट आहे, उन खां पुछियमि त एटम जी डेफिनेशन छा आहे, एटम छा आहे। रटियल ॿुधाए पियो त जेको आहे बेसिक यूनिट आहे इहा। चयोमांसि सवली सिंधीअ में ॿुधाए आहे छा जेको तोखे माना ख़बर आहे, उहो ॿुधाए ई न पियो सघे। त हर कंहिंजो स्कूल जो मक़सदु इहो आहे हाणे रटो हणणु बसि जेको आहे पेपर पास थियनि। त हुननि खे बुनियादी तौर ते ख़बर ई कोन्हे त इहे शयूं जेके पढ़ूं पिया आहिनि छा। जॾहिं हुननि खे ख़बर कोन पवंदी त हू नयूं शयूं कीअं कंदा। क्रिएटिविटी जेका तॾहिं ईंदी आहे जॾहिं तव्हांखे माना हुन सां रिलेटेड शयूं ख़बर बि हुजनि, तॾहिं तव्हांखे सोच में ईंदो आहे हीअं थी थो सघे। जॾहिं कोन्हे ख़बर त गॾह वांगुरु जेको आहे बसि तव्हांखे ख़बर आहे त हीअं हीअं हींगणो आहे त बसि पोइ ईअं ई थींदो। हा बिल्कुलु बिल्कुलु सही चओ पिया। सो उनजे पोयां बेसिक रीज़न्स छा आहिनि? बेसिक रीज़न यूनाइटेड नेशंस चए थो त तव्हांखे जेको आहे एजुकेशन ॾियणी आहे त द क्वालिटी ऑफ एजुकेशन में इहा शइ वाज़े आहे त पंहिंजी ॿोलीअ में पढ़ायो, पंहिंजी 5 क्लास ताईं पंहिंजी ॿोलीअ में पढ़ायो। हिते नथो थिए, हिते उर्दू में या इंग्लिश में हले थी। त हलो उर्दू वरी बि जेको आहे ॿार अलाए कीअं सिखी थो वञे, उहो टीवी ॾिसी करे या कार्टून ॾिसी करे। इंग्लिश नथो सिखे त पोइ तव्हां हुनखे इंग्लिश में प्राइमरीली तव्हां हुनखे इंग्लिश में पढ़ायो था त उहो रटे जे तौर ते हुनखे मेमोराइज़ थो थिए न, हुनखे सम्झ में त कोन थो अचे न। त बिल्कुलु त तव्हां या त भला हुनखे शुरूआति में ई माना 2-2 कलाक जेको आहे ॾींहं में अहिड़ो इंग्लिश रखो, अहिड़ो टीचर रखो जेको ॻाल्हाए हुन सां इंग्लिश में, त जॾहिं हू KG खां वठी करे शुरू कंदा हुन इंग्लिश माना जीअं मादरी ॿोली में हुन वांगुरु अची वञेसि, त भला अॻिते हली करे जेको आहे सो मेमोराइज़ न करे न, हू सम्झे शयुनि खे। त उहो बि कोन्हे माना हिकिड़ो त असांजी क़ौम में हू हाई लेवल अंडरस्टैंडिंग कोन्हे त अॻिते जेको आहे छा कजे, लॉन्ग टर्म थिंकिंग कोन्हे, अॻिते छा थींदो, हुन जो नुक़सानु छा आहे, छा करणु खपे छा न करणु खपे, उहो आहे ई कोन्हे। त उहो थोरो उन हिसाब सां क़दम खणणा पवंदा। हाणे सॼो रटे वारी मशीनूं आहिनि सॼियूं। एग्ज़ैक्टली तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। अच्छा, अव्हां जी जेकॾहिं प्राइमरी एजुकेशन जी ॻाल्हि कजे थी त उहा कीअं हुई? असां बि इंग्लिश मीडियम में ई पढ़ियो आहे, पर असांजो जेको मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन हो उहो सिंधी में हो। असांखे इंग्लिश में पढ़ायो वेंदो त हर जुमिले जी मीनिंग, हर लफ़्ज़ जी मीनिंग जेका ॿुधाई वेंदी त हिन जो हीअं हीअं ऐं सम्झायो असांखे सिंधी में वेंदो हो, पर बुक्स सिर्फ़ु इंग्लिश में हूंदा हुआ। त उन सां असांजो छा थियो त सिंधी में असां सम्झियासीं बि ऐं उनखे रिलेट बि कयोसीं इंग्लिश जे लफ़्ज़नि सां, जुमिलनि सां, त इंग्लिश बि अची वई, सिंधी में सम्झी वियासीं। उहो हाणे कोन्हे स्कूल। त उहो बेस जेको आहे न उहो स्ट्रॉन्ग थी वियो। बेस स्ट्रॉन्ग हुजणु ॾाढो ज़रूरी आहे। अच्छा, यूनिवर्सिटीज़ जी मूं ॻाल्हि कई त असां ठीकु आहे, हींअर तव्हां कंहिं बि डिपार्टमेंट में हलिया वञो, पर तव्हां इंडस्ट्री खां ॾाढो परे आहियो, उन जो केतिरो नुक़सानु थिए थो? नुक़सानु थिए थो। मुंहिंजा दोस्त जेके सखर में पढ़िया हुआ, कराची में विया इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट जा ख़ासि तौर ते, उन्हनि खे जॉब्स न पिया मिलनि, उन्हनि जो प्रैक्टिकल एक्सपीरियंस ई कोन्हे। त हू यूनिवर्सिटी में त हुननि खे ॾाढो एक्सपीरियंस मिलियो, प्रैक्टिकल लैब्स थींदियूं आहिनि, हर शइ थींदी आहे, पर जेको इंडस्ट्री एक्सपीरियंस आहे उहो कोन मिली सघनि। हुननि जो इंटर्नशिप्स जेके आहिनि उहे माना हुन स्टैंडर्ड सां कोन्हनि, छो त सखर में उहे इंडस्ट्रीज़ आहिनि ई कोन। माण्हू वधि में वधि इहे जेके लाइट वारी कंपनी वापदा आहे उनजो जेके सब्सिडरीज़ आहिनि उन्हनि में जॉब कंदा आहिनि, पर जेका प्राइवेट इंडस्ट्री आहे उन गवर्नमेंट सां तालुक़ु कोन्हे हूंदो, उते उहो मयारी कमु कोन्हे हूंदो, बिल्कुलु, त उन्हनि खे जॉब्स न पियो मिली सघनि। त इंडस्ट्री जो वॾो माना हिन में हुजणु खपे, त इंटर्नशिप्स ॾे, उते हुजणु त खपे हिन इंडस्ट्री पहिरीं ॻाल्हि ते, त उहो इंटर्नशिप्स ॾे त हुननि खे थोरो वर्किंग माहौल ख़बर पए त कीअं थींदो आहे प्रैक्टिकली, त अॻिते जॉब जो हुनजो प्रोस्पेक्ट आहे। सही, ज़बरदस्त ॾाढी ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॻाल्हि कई आहे, ॾाढो ज़रूरी आहे। ऐं असां ॿीहर बि चवंदासीं, ऐं इन तरह जो जॾहिं बहस थींदो आहे, इन तरह जी जॾहिं ॻाल्हि ॿोल थींदी आहे, त असांजी हुकूमत खे थोरो इन तरह जो कमु करणु घुरिजे, छो त उहो ई न, असां वटि कोर्स त मौजूदु हूंदो आहे, पढ़ी त वठंदा आहियूं, पर प्रैक्टिकल जी जॾहिं ॻाल्हि अचे थी त पोइ उते असां जेको आहे सो किथे चुप ई रहिजी वेंदा आहियूं, छो त उन तरह जी असांजी प्रैक्टिस ई कोन हूंदी आहे, त पोइ प्रैक्टिकल लाइफ में उहे सभु शयूं असां ते तमामु घणियूं असरअंदाज़ थियनि थियूं, नौजवाननि ते, शागिर्दनि ते। बुनैरी साहिबु, तव्हां खां ॼाणणु चाहींदासीं, अम्मा ऐं बाबा सां कीअं वक़्तु गुज़रियो आहे? अम्मा त ज़ाहिर आहे तमामु हिकिड़ो प्यारो रिश्तो आहे माउ जो। पीउ त मूं ॾिठो ई कोन, ज़ाहिर 2 सालनि जो 2.5 सालनि जो त मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो, त ऐं हादसाती बहुत थी, बाबा जे मथां भित किरी पई, त उनजो चहिरो ई यादि कोन्हे, तस्वीर उन ज़माने में हूंदी कोन हुई। ऐं अम्मा सां त तमामु सुठो रिलेशन हलियो, छो त मां घर में नंढो हुउमि त अम्मा मूंसां वधीक मोहबत कंदी। त मूंखे यादि आहे 2002 में मां कराची में मुंहिंजी ट्रांसफ़र थी वई, मुंहिंजी जॉब हुई रेलवे में, त अम्मा खे डायलिसिस ते अची वई, त मां वेंदो हुउमि त अम्मा पोइ ईअं उथी मूंखे पंहिंजे सीने सां ईअं लॻाए
पोइ मूंखे चुमियूं ॾींदी त उहे नर्सूं जेके हुयूं चई अम्मा मुंहिंजा भाउ ते कमु कंदा न त नासिर साहब बहुत मोहब्बत करते हाँ बच्चा हमारा दिल का दो न दरवाज़ा खुल जाता है तो हमारे तुम्हारे दिल के दो दरवाजे हैं मतलब ये थंबा हूंदा न दर जा त उहो मक़सदु उर्दू हुनखे सही कोन ईंदी त उहा ई पुराणी हालांकि पाकिस्तान ठहण खां पहिरीं जा था त चया नासिर के लिए हमारा दोनों दरवाजा मतिलबु ॿिनि जे लाइ हिकिड़ो दर खोलींदी मुंहिंजे लाइ ॿई दर खोली छॾी त मक़सदु आहे त अम्मा त हिकिड़ो अज़ीम रिश्तो आहे दुनिया जो मां चवां थो त पेवर जेको रिश्तो आहे न उहो माउ पीउ जो आहे उन में तव्हांखे भाउ बि थी सघे थो मक़सदु तव्हां खां जेलस थिए हा पर माउ ऐं पीउ जेको आहे न हीउ उहो रिश्तो आहे त इन जे मां एक्सप्लेनेशन मां नथो करे सघां त उनजा जज़्बात छा इंसान यादगिरी ज़हन मां निकिरंदी कोन्हनि उहो इंसान जे ज़हन में हमेशह मूंखे चवंदी त तूं टीवी में छो नथो अची तूं आर्टिस्ट आहीं त तूं टीवी में छो मां तोखे ॾिसां टीवी में मूं चयो अम्मा हाणे मां कोशिशि कयां थो नथा रखनि टीवी में नथा अचनि पोइ जॾहिं असां टीवी आर्टिस्ट थी वियासीं त पोइ हू गुज़ारे विया हाणे ड्रामा अचनि था मां वेठो आहियां लाइव प्रोग्राम में केतिरनि चैनलनि ते मुंहिंजा लाइव प्रोग्राम हलिया पर उहा हस्तियूं त कोन्हनि हा बसि ज़िंदगी इहा ई आहे शायदि इलाही तव्हां सेंसिटिव थी विया आहियो नाज़रीन वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो नंढो ब्रेक आहे ऐं हुन खां पोइ कंटिन्यू कयूं था काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अमां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी अवां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नंढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं फ़हद जी तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं थोरी रांदियुनि जी बि ॻाल्हि कंदासीं चवंदा आहिनि त जिते ग्राउंड्स आबाद हूंदा आहिनि त पोइ उते अस्पतालूं वीरान हूंदियूं आहिनि असां वटि हाणे इन तरह जो जेको दौरु आहे इहो बि घटिजंदो वञे पियो कीअं नंढपण में रांदियूं खेॾियूं आहिनि स्कूल में उहो टाइम मिलंदो हुयो या हिकिड़ो बैंगलोर सिस्टम हुयो खेॾंदा हुआसीं वरी कॾहिं कॾहिं आचर जे टाइम ते असां क्रिकेट बि खेॾंदा हुआसीं ग्राउंडनि में हाणे त ग्राउंड ई कोन्हनि जेके ॾिड़ा हूंदा हुआ उते घर ठही विया आहिनि ऐं जेके ग्राउंड हुआ पब्लिक उहे बि जेके हाणे कब्ज़ा थी विया आहिनि बिल्कुलु त ग्राउंड त हाणे आहिनि ई कोन्हे जेके आहिनि बि उते बि हाणे ॿार नथा नज़र अचनि हेॾा छो त मोबाइल अची विया आहिनि इन जे करे त हाणे इहो बि दौरु घटिजे पियो जी ही मोबाइल भी अची सॉरी जी जी प्लीज ऐं पुलिस मोबाइल भी अची हुई है हां सही ॿारनि खे अगरि शैतानियूं करनि त पुलिस मोबाइल अची वेंदी आहे बिल्कुलु बिल्कुलु अॻे माउ पीउ बि जेको आहे सो टॉलरेंट हूंदा हुआ को शीशो भॼी पियो त भला दड़कारींदा हुआ ख़ैरु हूंदो हाणे ईअं कोन्हे न हाणे वरी माना उन डप खां विहारियो छॾीनि या परायो भॼे थो त वरी उहे सफ़ा कुटण ते अची वञनि पहिरीं उहे सेंसिटिव कोन हूंदा हुआ हेॾा तव्हां यकीन कयो सॉरी त हिकिड़े मासूम ॿार वञी थाणे में रिपोर्ट लिखाई त मूंखे जेको आहे त उन दरख़्वास्त ॾिनी त मूंखे असांजी पाड़ेसरी जेकी माई आहे उहा असांखे घिटीअ में खेॾणु नथी ॾिए त ही हाल थी वई आहे त माण्हू हाणे घरनि में पार्क आहिनि कोन ॿार वञनि केॾा त ज़ाहिर घर में अगरि ॿार 3-4 कंबाइंड फैमिली आहे त पोइ ॿार घणा हूंदा आहिनि पोइ घर वारा परेशान थियनि ॿार ॿार सां ॾाढो ज़ुल्म आहे न हेॾो हेवी बैग खयो वञनि स्कूल में उहो बैंगलोर सिस्टम का जॻह कोन्हे का ॿार काथे खेॾे सो स्कूल्स खे बेसिकली फ़र्क़ु कीअं हुजणु खपे इंफ्रास्ट्रक्चर असांजो त ख़बर आहे असांखे स्कूल्स कीअं हुजणु खपनि ग्राउंड हुजणु खपे रांदि रहण जे लाइ बाक़ी त जीअं आहिनि उहे इंफ्रास्ट्रक्चर सही आहे सिंध जो जेको टीचर आहे तव्हां यकीन कयो मां सम्झां थो त मेहरान टीवी जो ई असांजो न्यूज़ जेको नुमाइंदो हुयो इन्हनि जेका स्ट्राइक हुई टीचरनि जी त उन सवाल कयो टीचर तव्हां केरु आहे मां टीचर आहियां चई टीचर जी स्पेलिंग ॿुधायो उहो टीचर जी स्पेलिंग न पियो ॿुधाए सघे हाणे मक़सदु आहे त जॾहिं अहिड़े क़िस्म जा उस्ताद हूंदा त ॿारनि खे छा सेखारींदा त गवर्नमेंट खे बि खपे त टीचरनि खे जीअं पहिरीं टीचरनि जो बाक़ाइदा उन्हनि जो इंटरव्यू थींदो हुयो पोइ उन खां पोइ जॾहिं भर्ती थींदा पोइ उन्हनि जा कोर्सिस थींदा मां त टीचर न आहियां मूंखे त ख़बर कोन्हे कहिड़ा कहिड़ा कोर्सूं थींदियूं आहिनि पर बाक़ाइदा उहे कोर्सूं हाणे
मक़सदु ईअं था रखी छॾनि ॿारनि खे सभु सिफ़ारिश ते, पोइ ॿारनि खे छा पढ़ाईंदा जॾहिं उन्हनि खे पाण ई नथो अचे, उनखे टीचर जी स्पेलिंग जी ख़बर न हूंदी। सखर IBA जो स्टूडेंट वेठो अथव हींअर IBA जी सिलेक्शन बेल ॾाढी सुठी आहे, जेका सुठी शइ हुजे उनखे ज़रूरु साराइजे, ऑन द स्क्रीन तव्हां उनखे सारायो, ऐं जिथे जिथे गेप्स आहिनि उन्हनि जी ज़रूरु ॻाल्हि कजे, ॻाल्हि करणु असांजो हक़ु आहे, असांजो राइट आहे। अच्छा, लाइव कॉलर आहिनि, यही असां सां कनेक्टेड आहिनि, उन्हनि खे प्रोग्राम में मां कनेक्ट कंदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम अदी, कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाह मां ठीकु आहियां। यहिया तव्हां ॿुधायो, ठीकु आहियो? बिल्कुल, मैं यहिया बात कर रहा हूँ, बफरजों से रेगुलर कॉलर हूँ आपका। और मुझे अच्छा तायरा, मुझे ना सिंधी काफी हद तक समझ में आती है, बोलना थोड़ा बहुत आती है, तो मैं कोशिश करता हूँ बोलने की। और वाकई जो हमारी जो धरती के रंग है, जिसमें हम ज़ाहिर सिंध में रहते हैं, तो हमें मेरे ख्याल में एक इलाकाई अपनी जबान भी जरूर आनी चाहिए, उर्दू के साथ साथ हमें सीखनी भी चाहिए। और अल्लाह का शुक्र है मैं कुछ समझ लेता हूँ। नासिर खान साहब को सलाम हो और हमारे दूसरे भाई को सलाम हो, क्योंकि ये अदाकार हैं और बड़े मतलब सीनियर अदाकार हैं। तो मेरे जहन में इनके से 2-3 सवाल ये है कि अभी इन्होंने बात की स्टेज की, इन्होंने एक ड्रामे की भी बात की, आपके मेहरान टीवी के भी मुजरिम की। मैं इनसे सवाल मेरा ये कि क्योंकि इन्होंने स्टेज की बात की, तो वाकई स्टेज ऐसा प्लेटफॉर्म होता है कि जहां फौरन रिस्पांस मिलता है आपको, और बड़ा जिम्मेदारी से वहाँ काम करना पड़ता है, क्योंकि रीटेक तो होता नहीं है वहाँ। बिल्कुल आपके। और अभी जो मैं जो देख रहा हूँ कि हमारे यहाँ स्टेज ड्रामे इस पहले की तरह हो भी नहीं रहे, और वो उसको मेयारी ड्रामे इतने पेश किए नहीं जा रहे। तो अब कराची में भी बहुत पहले स्टेज ड्रामे होते थे, अब इतने नहीं होते जितने पहले होते थे। इसकी क्या वजह है और क्यों मेयारी ड्रामे हमारे यहाँ हो नहीं पा रहे? अच्छा, दूसरी सवाल मेरा इनसे ये है कि देखें, बात ये है कि हम लोग जो हमारे ड्रामे हैं आजकल, जाहिर है कंपटीशन चैनल्स बहुत हो गए हैं, बहुत कंपटीशन है। अदाकारों को वो पहले जब एक आध चैनल होता था तो उसके अंदर वो आसानी से आपको हाईलाइट हो जाते थे। अब कितना मुश्किल हो गया किसी अदाकार को अपने आप को मनवाने के लिए इस कंपटीशन के दौर में, ये मेरा सवाल है। याया भाई, थैंक यू फॉर कॉलिंग। मैं दोनों सवालों के जवाब लूंगी। नासिर बुनेरी साहब प्लीज। याया भाई चले गए। याया भाई, बात यह है कि स्टेज ड्रामे आज भी मयारी हो रहे हैं, लेकिन क्या है कि आइडियाज हमारे पास नहीं है। मकसद कहने का ये है कि लोग, अभी मैंने ड्रामा किया था बेवा, और आप यकीन करें कि मुस्तफ़ा कुरैशी साहब हमारे चीफ गेस्ट थे, और उसमें मेरा मतलब घर का मैं सरबराह था, मैंने उसमें रोल किया। आप यकीन करें कि मुस्तफ़ा कुरैशी कह रहा था कि मेरी लाइफ में मैंने ऐसा ड्रामा नहीं देखा, और उसमें मेरे कैरेक्टर को बहुत ज़्यादा पसंद किया गया। उसमें मेरा बेटा जो है वो, उसका एक्सीडेंट हो जाता है और वो फिर उसकी डेड बॉडी आती है घर पर, और फिर उसमें जो रोना और वो जो, तो आप यकीन करें कि वो कहने लगे कि यार ये तो हम लोग तो ग्लिसरीन लगाते हैं, ये करते हैं, इस तरीके से फिर रोने के वो सीन करते हैं, आप लोग तो रियल रो रहे हैं और आपकी हिचकियाँ बन गई हैं, और इतना कमाल, इतने ज़बरदस्त आर्टिस्ट हैं आप लोग, इतना अच्छा काम करते हैं। कराची शहर में वो ड्रामा हुआ, आर्ट्स कौंसिल कराची में, तो लोगों ने लिखा कि हैदराबाद के वो आर्टिस्ट, गुमनाम आर्टिस्ट जिनको कोई नहीं जानते, उनने कराची के बड़े आर्टिस्टों को सोचने पर मजबूर कर दिया। तो ड्रामे होते हैं याया भाई, आज भी अच्छे ड्रामे हैं, सब्जेक्टिव ड्रामे हैं, एक मैसेज है उसमें। बेवा ड्रामा था, उसमें मैसेज था कि एक बेवा औरत की ज़िंदगी क्या है, किस तरीके से लोग उसको डिस्टर्ब करते हैं, किस तरीके से परेशान करते हैं। हमें तो लोगों की मदद करनी चाहिए ना, तो हम लोग तो मदद नहीं करते, लोगों को मतलब रुस्वा करते हैं, उनको तकलीफ़ पहुंचाते हैं। तो स्टेज ड्रामा मुश्किल काम है बहुत ज़्यादा, और जब सब्जेक्टिव ड्रामा हो रहा है, अभी तो हैदराबाद में बहुत अच्छे अच्छे प्ले हो रहे हैं, अभी 10 ड्रामों का फेस्टिवल हो रहा है हमारा, तो उसमें उर्दू 5 ड्रामे, 5 सिंधी ड्रामे, आर्ट्स काउंसिल की तरफ का। हाँ, तो आप अगर हैदराबाद में रहते हैं आया भाई तो आएँ ज़रूर, इंशाल्लाह 14 अगस्त के बाद वो ड्रामे हमारे शुरू होंगे, देखें आप लोग। जी ओके, लाइव कॉलर आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी, तव्हांखे भली कार चऊं था, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां ॻाल्हायो पिया? अब्दुल शकूर तुर्क, टंडो मोहम्मद खान का। जी अब्दुल शकूर, तव्हांखे भली कार चऊं था, ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? अल्लाह जे एहसाननि, तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। जी, छा चवणु चाहींदव? माशाल्लाह, नासिर बुनेरी साहब सां गॾु कमु बि कयो आहे स्टेज ड्रामनि में, असांजो पुराणो कुलीग ऐं साथी आहे। माशाल्लाह। पोइ हाणे ख़बर न आहे सुञाणे या न सुञाणे, उहा ॿी ॻाल्हि आहे। जी, जवाब ॾेई सघनि था पाण। जी सर। भाई तुर्क साहब बिल्कुलु सुञाणूं था, बिल्कुलु मूंखे यादि आहे, तव्हां सां गॾु कमु बि कयो आहे, माशाल्लाह तव्हां सुठा आर्टिस्ट आहियो,
मूंखे यादि आहे बिल्कुलु बिल्कुलु। टंडो मोहम्मद खान में हूंदो हो, हाँ बिल्कुलु। गुलाम मुस्तफ़ा बि हूंदो हुयो गॾु। हाँ हाँ हाँ। ऐं स्टेज ड्रामा पाण कया टंडो मोहम्मद खान में। राजा बिलाल वारा। जी जी राजा, बिल्कुलु बिल्कुलु सभु दोस्त। ऐं मुगल जेको छा नालो थियो, जुमन जो पीउ। जुमन जो पीउ, हा मुगल। न न बिल्कुलु, साईं बि शाह साहब बि हुया। हाँ उल्फत शाह बुखारी। उल्फत शाह बुखारी साहब, बिल्कुलु। महिरबानी महिरबानी, तव्हांजी लख कुर्ब तव्हांजा। तव्हांखे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी त पुराणा कुलीग साथी असांजा ऐं माशाल्लाह अञा बि कमु कयो पिया। असां त बहरहाल कमु छॾे वियासीं। महिरबानी। असां त नथा छॾियूं न, असां त मां चयो त ताहिरा खे मूं इहा ई ॻाल्हि कई त आर्टिस्ट जेको आहे त हीअ अलाए तरफ़ां ॾात हूंदी आहे, असांखे अलाह जी ॾात मिलियल आहे। असां पैदाइशी फनकार, जीअं चवंदा न फनकार पैदाइशी हूंदो आहे, त असां पैदाइशी फनकार आहियूं। ऐं मूंखे, मां चवां थो त मुंहिंजे फन खे 40 साल खां त वधीक थी विया, पर मां 90 खां हिसाब लॻायां त पोइ बि 35 साल त थी विया हूंदा। न न असां तव्हां खां सिखियो बि आहे माशाल्लाह, तव्हां तमामु बहितरीन। अच्छा तुर्क साहब, तव्हां कमु छो छॾियो, छा रीज़न्स हुया? न ॿियूं मसरूफ़तियूं पंहिंजो, कुझु ज़मींदारी, कुझु कीअं, पोइ उन हिसाब सां थोरो। अच्छा भला तव्हांजो उहो वक़्तु कीअं गुज़रियो? असांजो माशाल्लाह उहो त असांजो वक़्तु गोल्डन वक़्तु हुयो। मोहबतूं बि हुयूं, हिक ॿिए सां प्यार मोहबत, ऐं हिकु नंढनि वॾनि जी इज़त एतिराम। असां टंडो मोहम्मद खान में ड्रामा कंदा हुआसीं त रेल सेल जे लाइ असां वरी रेलवे स्टेशन हैदराबाद ते जेको सो वञी उते रेल सेल कंदा हुआसीं ॿ टे कलाक, ऐं ॾाढो मज़ो ईंदो हो। हाणे बि माशाल्लाह सुठो कमु थिए पियो। माशाल्लाह माशाल्लाह, जी जी जी। अच्छा तुर्क साहब, मेहरान टेलीविज़न खे कीअं ॾिसो पिया? सुबुह मेहरान प्रोग्राम खे तव्हांजी नज़र में कीअं आहे प्रोग्राम? मेहरान टीवी जो माशाल्लाह बहितरीन, सुबुह मेहरान प्रोग्राम बहितरीन हले थो। असां त तक़रीबन मूंखे टाइम मिलंदो आहे त आउं ॾिसण जी कोशिशि कंदो आहियां त उन टाइम ते असां तव्हांजा प्रोग्राम ॾिसूं। सुठा सुठा प्रोग्राम, सुठा महिमान ईंदा आहिनि, पुराणा साथियुनि खे तव्हां वठी महिमान करे विहारींदा आहियो, ॾाढी ख़ुशी थींदी आहे असांखे। महिरबानी तुर्क साहब, महिरबानी, ॾाढी ख़ुशी थींदी बुनैरी साहब कॾहिं तव्हां इन्हनि खे बि। जी महिरबानी तुर्क साहब। मां सवेर ताहिरा के टंडे मोहम्मद खान वारे ड्रामे जी ज़िक्र में मूं कयो पिए त ईअं लाइव जुमन जेको हुयो नंढो हुयो सफ़ा, इन जो ई किरदारु हुयो। उन किरदार में कुझु ईअं लफ़्ज़ निकिरी विया मुंहिंजे वाताऊं त बहरहाल इहे असांजा पुराणा साथी आहिनि। सुठो लॻंदो आहे पुराणा साथी हीअं मिलनि, अचानक मिलंदा हूंदा किथे बि तव्हां सां। सो पुराणा साथी केतिरा यादि ईंदा आहिनि बुनैरी साहब? बिल्कुलु। हाणे ॾिसो न, इहे हीअं हिकिड़ी फैमिली थी वेंदी आहे। जी बिल्कुलु। ऐं असां त मक़सदु इहे न त फन जी दोस्ती आहे, असां त ख़ुशी ग़मी में बि वेंदा आहियूं दोस्तनि जे। ऐं मां ख़ासि करे मुंहिंजो दोस्त आहे, तमामु सीनियर आर्टिस्ट आहे, PTV जो M.A. राजा, जेको 25-26 साल अमेरिका में रही आयो, लॉस एंजलिस में रहंदो। त उहो मूंखे चई त नासिर भाउ, मां तव्हांखे ॾिठो त तव्हां हर किथे वेंदा आहियो, की ख़ुशीअ में, ग़मी में, तकलीफ़ में, परेशानी में, तव्हांखे मूं ॾिठो तव्हां हर किथे बीठा आहियो। यार तव्हांजो इहो जज़्बो मां ॾिसी ॾाढी मूंखे ख़ुशी थी त तव्हांखे। त मूं चयो भई अगरि असां सिर्फ़ु कम जे दोस्ती रखूं त पोइ त उहो दोस्ती कोन्हे। असां पठान ज़हन जा माण्हू त मक़सदु आहे त कोशिशि कंदा आहियूं निभाइजे। ऐं जॾहिं मूंखे उहा मोट न मिलंदी आहे पोइ मूंखे ॾुख बि ॾाढो थींदो आहे त मां हिकिड़े माण्हू सां मोहबत कयां थो या उनजी ख़ुशी ग़मी में, ऐं पोइ मूंखे उहा शइ नथी मिले, पोइ माण्हू चवनि था त नासिर बुनैरी तमामु प्यारो आर्टिस्ट आहे, भई पठाणी पंहिंजे माण्हू कढी छॾे न, त मुंहिंजो पठाण माण्हू पठाणी कीअं कढंदो? ज़ाहिर आहे उहो फितरत त कोन्ह वेंदी आहे न। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा फ़हद, कमकार त सभु ठीकु आहे, हिकिड़ो ज़िंदगी जो हिसो आहे, हमेशह ई हलंदो रहंदो। पाण यंग आहियूं, कम त हलंदा ई रहंदा, पर घुमण फिरण जो कीअं हूंदो आहे सिस्टम? घुमण फिरण मूंखे सफ़ा वणंदो कोन्हे, सफ़र असल में एलर्जी ॾींदो आहे मूंखे, अलाए छो। बाक़ी घुमण फिरण हूअं वणंदो आहे त मां नयूं जॻहियूं वञी करे घुमजनि, जीअं रनी कोट आहे, मूंखे इलाही टाइम खां आहे त वञी करे ॾिसां, पर सफ़र जेको आहे उहो मूंखे मारे थो, उहो सफ़ा मूंखे कोन्ह वणे।
रनीकोट ख़ैर एॾो वॾो सफ़र बि त कोन आहे न उहे कोन्हे पर इलाही जॻहियूं आहिनि थर घुमणो आहे या उत्तर में हीअ मौसम सुठी आहे थर घुमण जे लाइ पर सफ़र मूंखे मारे थो न उन करे आउं वञा ई कोन मां सोचां ई कोन थो अच्छा मज़ो सफ़र में थो अचे माण्हू हा जिथे वञिणो हूंदो आहे न हुन खां वधीक सफ़र में मज़ो ईंदो चवंदा आहिनि न त मंज़िल जी जेका चाहत हूंदी आहे उन खां वधीक जेको आहे न सफ़र ख़ूबसूरत हूंदो आहे सफ़र ख़ूबसूरत हूंदो आहे त पोइ ई मंज़िल शायदि ख़ूबसूरत हूंदी आहे सो अच्छा पोइ मतिलबु ज़ाहिरी ॻाल्हि आहे कमकार त पिया थींदा पर पोइ छा एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि ॿियूं एंटरटेनमेंट जे लाइ फिल्मूं ॾिसण या गाना ॿुधण इहे मुंहिंजे लाइ एंटरटेनमेंट आहे या केॾी महिल नेटफ्लिक्स आहे या केॾी महिल बाइक खणी करे चकर हणणु नई गेटिन में इहे मुंहिंजे लाइ एंटरटेनमेंट आहे बाक़ी उहो जेको आहे स्क्रीन सां उहो गहरी दोस्ती आहे त हा बसि लैपटॉप आहिनि हिकिड़ो कमिरो हा IT जी फील्ड जा माण्हू कुझु ईअं ई हूंदा आहिनि शायदि उन्हनि जे लाइ लैपटॉप हर शइ जी कमी पूरी करे छॾींदो आहे रांदियूं यादि ईंदियूं आहिनि स्कूल टाइम वारियूं हा इहे ईंदियूं आहिनि पर जीअं शुरू में ॻाल्हि की त मूं मार ॾाढी खाधी हुई स्कूल में हर किथे त हाणे उन सां माना हिकिड़ो यादूं सुठा जेके पल आहिनि यादि ईंदा आहिनि पर एतिरा जनरली यादि कोन्हे सही अच्छा नासिर बुनेरी साहब तव्हां खां बि पुछंदासीं नंढपण में रांदियूं मारिश इहे सभु शयूं हुयूं हा बिल्कुलु असां जॾहिं नंढा हुआसीं त इहे सिगरेट जा पैकेट हूंदा आहिनि न त हाणे त 20 सिगरेट वारो पैकेट थी वियो पहिरीं 10 सिगरेट वारो हूंदो त पोइ हिनखे पैकेट ॻोल्हींदासीं बस स्टॉपनि ते स्टेशननि ते वेंदासीं त पोइ त पैकेट ॻोल्हे पोइ हुनखे फाड़े पोइ हुन जीअं ताश जा पता न हूंदा आहिनि ईअं पता ठाहे पोइ उनजी ताश जी रांदि रहंदासीं पोइ इहे बिलोरियूं जेके हूंदियूं आहिनि कंचा जेके चइबा शीशे जा नंढा नंढा कावा जेके हूंदा उहो रहंदासीं दॿा जी भरिया पिया हूंदा पोइ ईअं उछलंदासीं पोइ उनखे हणंदासीं पोइ गिली ऐं डंडो हीअ रांदि रहंदासीं पोइ हिकिड़ी रांदि थींदी हो जमालो ईअं को पोइ ईअं वेही चारे पासे ॿार वेठा हूंदा पोइ हो जमालो पोइ कपिड़े जो ठाहे राहे जो उनखे वटि ॾेई पोइ उन पोयां उछली छॾंदा हुनखे नज़र कोन ईंदो पोइ खणी उनखे हणंदासीं त उहे ईअं रांदियूं खोड़ सारियूं हुयूं जेके असां रहंदा हुआसीं ज़बरदस्त ज़बरदस्त जी जी मूंखे डायरेक्टर साहब ॿुधाइनि पिया हुनखे हुदड़ी शायदि चयो वेंदो हो जी अच्छा वक़्त जूं घड़ियूं नाज़रीन वधीक इजाज़त न पियो ॾियनि सो नासिर बुनेरी साहब तव्हां खां पुछंदासीं सुबुह मेहरान तव्हांजी नज़र में कीअं रहियो आहे ऐं स्टार्टिंग में तव्हां अरिड़हं बर्थडे जी बि ॻाल्हि कई सो शुरूअ खां ई तव्हां मेहरान सां कनेक्टेड रहिया बिल्कुलु मां चवां थो न त पहिरीं फिल्म मेहरान ते इहो एज़ाज़ु मूंखे आहे त पहिरीं फिल्म मेहरान जॾहिं स्टार्ट थियो त पहिरीं जेकी टेलीफिल्म हुई उहो असांजी हुई मुजरिम अजबे मेहरान जे लाइब्रेरी में उहा हूंदी उन में तमामु वॾी कास्ट हुई शाहबाज़ दुरानी याकूब ज़करिया ऐं गुलाब चांडियो साहब अरसलान दस्तगीर मतिलबु ईअं कास्ट सुठी कास्ट हुई त उन में मां मेन विलन हुउसि ऐं मेहरान मुंहिंजो घरु आहे मोहराई साहब खे अलाह पाक वॾी हयाती ॾिए त हैदराबाद में उन्हनि असांजे लाइ इहो चैनल खोलियो आहे असीं अचूं था पंहिंजो सूर जेके चोरियूं था हिते मुर्तज़ा आहे तमामु स्टाफ आहे सॼी सत खे सुबुह मेहरान जे लाइ कमेंट्स वठंदी आहियां छा कमेंट्स ॾींदव भई सुबुह मेहरान त ज़ाहिर आहे मां त जेतिरी बि होस्टूं आहियूं हिते तमामु सभिनि साम्हूं कया आहिनि प्रोग्राम ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे तव्हां असांजो जेको आहे त मुस्तक़बिल आहियो तव्हां जेको आहे त हिकिड़ो रोशन सितारा आहियो जेको प्रोग्राम कयो था असांजे लाइ थैंक यू सो मच इन शॉर्ट छा मैसेज ॾींदव तमामु व्यूअर्स खे व्यूअर खे इहो मैसेज आहे त पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो बर्दाश्त पंहिंजे माउ पीउ जी इज़त कयो दुनिया में कुझु बि कोन्हे सिर्फ़ु माउ पीउ जी इज़त कयो इंशाअल्लाह दुनिया में माणींदो तव्हांखे दुनिया में हर शइ मिलंदी सुठो इलाही ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज थैंक यू सो मच तव्हां टाइम ॾिनो तव्हां आयो तव्हां खां बि सुबुह मेहरान जे लाइ कमेंट्स वठंदासीं ऐं मैसेज छा हूंदो तमामु व्यूअर्स जे लाइ मैसेज त इहो हूंदो पढ़ाई ॾाढी ज़रूरी आहे पढ़ाई जेको आहे तव्हां हुनखे ॾियो ऐं पाकिस्तान में तव्हांजो वधीक एतिरो फ्यूचर कोन थींदो जेकर तव्हांखे बिज़नेस करिणो आहे त सही आहे हिकिड़ी माना सुठी मार्केट आहे पर जेको जेकर तव्हांखे कमु करिणो आहे त ॿाहिरि जेको हलिया वञे ऐं उहा तव्हांखे एजुकेशन ई ॿुधाईंदी ख़ासि करे यूनिवर्सिटी जो त इंटर ते या मैट्रिक ते तव्हां बीह न रहो अॻिते वञो ज़बरदस्त थैंक यू सो मच तव्हां टाइम ॾिनो तव्हां आयो ऐं ॿिन्हिनि महिमाननि जी मौजूदगी में सुठो प्रोग्राम कंडक्ट करे सघियसि नाज़रीन मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव पंहिंजी दुआउनि में रखंदव यादि अल्लाह निगहबान।